सभिनी खे भलीकार सिंध एक्सपीरियंस जे पॉडकास्ट में असांजो महिमान आहे प्रोफेसर सईद मंगी। मंगी साहब, ख़ुशि आहियो? सभु ख़ैर? बिल्कुलु फर्स्ट क्लास, ज़बरदस्त। तव्हां ॿुधायो, ठीकु आहे फरहान साहब? सभु ख़ैर, ठीकु ठाक। साईं, हाणे इहो ॿुधायो त स्टार्ट कयूं था शुरू खां, त तव्हां पंहिंजो प्लीज़ इंट्रोडक्शन करायो ऐं इहो ॿुधायो त तव्हां किथे ॼाया आहियो, कीअं तालीम प्राइमरी किथां वरितव, त पोइ वरी ॻाल्हायूं था आर्ट ते। हा बिल्कुलु। महिरबानी फरहान, तव्हां काफ़ी अरसे खां पोइ पंहिंजो ई लाइव हिकिड़ो सेशन थियो आहे, हिकिड़ो वॾो वक़्तु गुज़ारियो आहे पाण ज़िंदगी जो। जी ऐं मां सचुपचु ॾाढो ख़ुशि पियो थियां ॼणो असांजो हिकिड़ो पुराणो कचहरी जो दौर शुरू थी वियो। जी ऐं तारफ़ सादो आहे, सिंपल आहे। मां खैरपुर शहर में आयुसि ऐं खजिन जे शहर में, ऐं अदीबनि जी ख़ुशबू ऐं पंहिंजो माहौल असांखे अदबी मिलियो। कुर्बान मंगी लेखक अदीब ऐं तमामु घणो असांजो उन दौर में अॻवान हुयो। ॿारनि जी तंदीम जो सिंध बालक संघ पोपट, उते अदीबनि जो घणो असांजो डॉक्टर तरीक़ा बासी, आयात गुल साहब, अदल सुमरो ऐं ॿिया खोड़ असांजा ईंदा हुआ। त मूंखे नंढपण खे थोरो चित्रकारी शौक़ु हूंदो, स्कूल प्राइमरी स्कूल खां वठी। ऐं मूंखे यादि आहे त मां पंहिंजे जेके संगती साथी हूंदा उन्हनि में घणो मूंखे इहो ज़ौक़ु हुयो। ऐं मां, मुंहिंजो कज़न अब्दुल फताह मंगी ऐं असां ॿई हिकिड़े जोड़ में जीअं चइबो आहे न कमु कंदा हुआसीं। त घणो अच्छा। अर्सो वक़्तु इहो हूंदो त घिटियुनि में जेकी बि ख़ाली जाइ हूंदी उते रंगनि सां कुझु चिट चिटींदा हुआसीं। शाबलती भिट जा भेत ॻोल्हे ॻोल्हे लिखंदा हुआसीं। ऐं उते दुकाननि ते वञी हुनखे चवंदा नालो लिखारायो, तव्हां पंहिंजो जेको आहे दुकान जो तव्हांजी पब्लिसिटी कयूं। छो त तॾहिं नई 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 टेलीविज़न शुरू थी ऐं ब्लैक एंड वाइट दौर हुयो हुन दौर में टेलीविज़न जो। त इहो बुरुश सां अखर लिखणु, तस्वीरुनि खे चिटणु, ॿियो वरी घणो जेको मूंखे महसूसु थियो त पज़ीराई जेकी मिलणु शुरू थी वई, उन असांखे वधीक ख़ुशि कयो त माण्हुनि खे ॼणो कमु वणे पियो। मूंखे ठाहे ॾे, मूंखे ठाहे ॾे, पोइ ईअं अच्छा, पर तव्हां मूंखे आर्ट यादि में आहे। आयो कीअं? माना तव्हांजी फैमिली में आर्ट आहे या तव्हांखे बसि रुगो पर्सनल पहिरीं जनरेशन आहियो जेके शौक़ु थियो आर्ट जो? मुंहिंजे फैमिली में सच मुंहिंजे घर में त को मां कंहिंखे कोन ठहियो अहिड़ो कमु कंदे। बाक़ी इहा त रिलेटिव्स जेके आहिनि उनमें असांजो मामो आहे निसार जो, उहो असांजो शहर में रहंदो, माना ॿिए पासे रहंदो। नंढपण में असां अक्सर वेंदा हुआसीं हुनजे घर। त पोइ असां नंढड़ा हूंदा हुआसीं त कुर्सीअ ते खट हुयो, खट ते कुर्सी रखी हुनजा स्केच ॾिठंदा हुआसीं पेंसिल जा, ॾाढा सुठा ठहियल अच्छा। हूंदा, दिलीप कुमार जा, ॿिनि जा। पोइ ईअं ॾिठोसीं। पर इहो जेको लीका कढणु ऐं कपिड़नि ते ठाहिणु, भितियुनि ते ठाहिणु ऐं शयुनि खे थोरो फनी करणु, ॿियो तबियतनि थोरी हुई हिकिड़ी ज़ौक़ु ख़ुशि मिज़ाजी जो। त उन में इहो माण्हुनि खे कैरिकेचर ठाहिणु शुरू कयो नंढपण खां। त माण्हुनि जीअं थोरो जीअं ऑब्ज़र्व कंदो हुउसि, माना परफॉर्मिंग आर्ट बि हूंदी त स्केचिंग हूंदी। पोइ ईअं बाय द वे कुर्बान साहब असां ॾिठो कमु त वरी उन दौर में 82 में सिंध कुल सिंध बालक मेलो, सिंध जो तमामु वॾो मेलो हुयो खैरपुर में, जंहिंमें तनीबाई साहब हुयो, मीर सुबक स्टालपुर हुयो। उन में असांजी तस्वीरुनि जो नमा थियो, वॾो ज़बरदस्त हुयो। सॼी सिंध जा उन में स्कूल बि आया, ॿार बि आया। ही तव्हांजे जेके इहो हाणे केरु ऑर्गेनाइज कंदो हो? इहो कुर्बान मंगी पंहिंजो पोपट पब्लिकेशन सिंध बालक संघ। अच्छा। पोइ 82 में बि थियो, 87 में बि थियो। ऐं सिंध जा तमामु वॾा टे ॾींहं मेला हलंदा ॿारनि जा, सॼी सिंध जे ॿारनि खे घुराइबो। वाह। ऐं मुख़्तलिफ़ फील्ड में जेके रांदियुनि जो अलॻि प्रोग्राम थींदो, चित्र जो पेंटिंग जो अलॻि थींदो हुयो, टेबलोस हूंदा, ड्रामा हूंदा, थिएटर हूंदा। पोइ हमीद सिंधी, तनीर बासी, परानो भट्टी, असां हिननि सां उस्ताद बुखारी, इहे सभु हुते अची रहनि ॿ टे ॾींहं। त इन्हनि सां ॼण असां जुड़ियल रहियासीं ऐं ॾिठोसीं। त बालक पिणु हुयो, पर उहो जेको नुमाइश थी पहिरीं बाज़ाब्ता 82 में, उन घणो इन ॻाल्हि खे सोचण मजबूर कयो त हीउ कमु त को चङो आहे जंहिंमें असां नुमाइंदा थियूं। ऐं पहिरियां त परेशान थियासीं, माण्हू सुवाल पुछणु शुरू कया, कीअं ठाहियो थियो, रिपोर्टर ख़ासि करे छो ठाहियो अथव, पोइ घणी देरि में ठाहियो अथव। सुवाल अहिड़ा हुया जो असां परेशान थी वियासीं। रोज़ कमु थो उन रखियो। वक़्तु तव्हांजी उमिरि केतिरी? मुंहिंजी उमिरि 13 साल। अच्छा। ऐं पोइ वरी हुन खां पोइ फौरन ई वरी पोइ कुझु मौक़ा मिलिया जी सखर डिवीज़न जो हिकिड़ो कॉम्पिटिशन थियो पेंटिंग जो, उन में मुंहिंजी फर्स्ट पोजीशन आई। वरी ईअं उन में हुमथाइण जो कमु दोस्तनि जो, ख़ासि करे उन दौर में असांजा जेके कुर्बान साहब जा दोस्त आहे, फरीद भुट्टो आहे जीअं, मुंहिंजा जेके हाणे वरी यूएस में जिन खां रहंदो आहे। इंस्पायर थियो, हा उहो उहो असांजो मेंटोर बि रहियो।
ऐं इन खां अलावा कयूं मंगी पर पाण त आर्ट हो डिपार्टमेंट आर्टिस्ट न रहियो राइटर रहियो नी। आहे जी। ऐं हू राइटर रहियो ऐं आर्टिस्ट जेके हुआ जेके असां जिन मां इंस्पिरेशन वरितीसीं हुन में कयूं मंगी ऐं आफ़ताब जिलानी, उहो बि हाणे ॿाहिरि ई वियल आहे, ऐं ॿियो लुत्फ़ अंसारी, इहे अच्छा क़ुर्बान साहब जा दोस्त हूंदा। पर जी। उहो पोपट जा शुरू में हिननि टाइटल ठाहिया अच्छा त उन्हनि जो घणो असां नंढड़ा हूंदा एॾी हुजत न हूंदी, पर इहो कमु ॾिसी करे असांखे ख़ुशी थींदी। पोइ बसि इहे कॾहिं कॾहिं हिकु ॾींहुं मूंखे पंहिंजे पोपट पब्लिकेशन जो ॾाढो नालो आहे, कॾहिं खां स्टार्ट थी उहा? उहा थी 77 खां। जी। पोइ शुरू शुरू में प्रेस हुई रुॻो? न प्रेस पोइ थी। अच्छा प्रेस पहिरियां टाल्प प्रेस हुई जंहिंमें क़ुर्बान मंगी उन वक़्तु जीअं लेखक हुयो, मुख़्तलिफ़ अख़बार में सहाफ़त बि कंदो, कहाणियूं लिखंदो, शाइरी कंदो, ऐं उनजा गुल फिल्म मुंहिंजा बि ॾाढा स्केच गुल फिल्म छपाईंदो, गुल जहिड़ा ॿार हलनि पाकिस्तान में, असां ॾिसी ख़ुशि थींदा हुआसीं त मुंहिंजो स्केच छपियो आहे, ॿारनि तव्हांखे को कुझु स्केच पैसा ठाहींदो। वैसा ॾींदा हुन वक़्तु? न अहिड़ो त कोई माहौल न हूंदो, पर इहो यादि आहे त साइकिल ते चढ़ी वेंदा हुआसीं शहर, गुलनि जे लाइ ॿार गुल फुल वठणु, जी अख़बार वठणु, पोइ सॼे ॻोठ खे ॾेखारींदा हुआसीं, ॾिसो मुंहिंजो नालो छपियो आहे, मुंहिंजो स्केच छपियो आहे। त पोइ वरी प्रोफेशनलिज़म जॾहिं शुरू थियो, मार्केटिंग शुरू थी, पोइ मूंखे खैरपुर में हुउसि त पोइ सचल जा मेला जीअं थींदा त जी। उन में तनीर अब्बासी साहिबु जीअं त हिकिड़ो आलिम अदीब ऐं एॾो वॾो दानिशवर हुए, उनजो वॾो कमु थियलु हो। उनजो फर्ज़ंद सरमद अब्बासी, असांजो मुमर ईसा अब्बासी, इहे असांजे मतिलबु उन में खैरपुर में जेके हुया दोस्त असांजा, फैसल खल आहे पंहिंजो, ऐं कामरान लाड़े हुयो, हे खोड़ सां हम उमिरि हुया जेकी हिकिड़ी सोबत हुई। पर तनीर अब्बासी साहिब जे हवाले सां मां ज़रूरु चवंदुसि त उन सचल जे मेले में मूंखे इहो कमु ॾिनो त तव्हां हाणे सचल जा ठाहियो, सरवर्क ठाहियो, ऐं ही बेत लिखींदो पाण हथनि सां, मां जोई आहियां सोई आहियां। ऐं पहिरियों मूंखे यादि आहे कि पेंटिंग ठाही मूं 89 में, 88 या 89 में, जंहिं दिलि पीता इश्क दा जाम, सा दिलि मस्तु मस्तु बदाम, उहा ॾाढी छपी, एॾी छपी, उनजो मूंखे पाण हैरान कुन। पोइ वरी में त कोई ख़्यालु आहे पोइ उन निसार लाल कापियूं ख़्यालु, वापियूं ठही हुयूं? ॾाढियूं कापियूं ठहियूं। पोइ हा, तनीर साहिबु जेसाणी हुयो त पंहिंजो मूंखे लिखींदो ॿ ॿ सिटूं, वरी पोइ ठाहींदोसि त वरी सम्झाईंदो बि हो मूंखे। हम्म, बेसिकली जेकी ट्रेनिंग घणी आर्ट में मिली, जेकी जंहिंखे चइबो आहे हिकिड़ी एकेडमिकली, उहा तनीर साहिब नी त कूल कलर कहिड़ा थींदा आहिनि, वार्म कहिड़ा थींदा आहिनि, कलर जी फैमिली कहिड़ी थींदियूं आहिनि, कलरनि जा असर कहिड़ा थींदा आहिनि, ऐं कहिड़ी माना जा कहिड़ा रंग थींदा आहिनि, त उहो रंग ॾेई घुराए मूंखे सम्झाईंदो त हिन कलर खे हीअं चइबो आहे, हीअ मिलाइबो त हीअं थींदो आहे। असां त उन वक़्तु ईअं ठाहींदा हुआसीं, आॾियूं फिरियूं लकीरूं ठाहे, पोइ जेको ठहंदो करे हम्म, न ठहंदो। पर बाज़ाब्ता तौरु असांखे जॾहिं हिन कम में मौक़ो मिलियो, सचल जो कमु जेको थियो, उहो मां सम्झां थो 89 खां मां बाज़ाब्ता तौरु सचल सुविनियर जो जेको टाइटल हुआ उहे सरमस्त, ऐं हिन वक़्तु ताईं वॉलंटियर बेस ते ठाहींदो ईंदो अच्छा आहियां, अवार्ड डिज़ाइन करण, हा हिन वक़्तु ताईं वाह। एतिरो सोचियो। कुर्बान साहब आहे कि उनजो रहंदो आहे मेंबर, मां मेंबर बि आहियां, ऐं मुंहिंजी घणी सुञाणप जेकी मूंखे मिली उहो सचल साईं जे हवाले सां मिली। हिकु त असांजे खैरपुर में हुयो, ॿियो हिकिड़ो माहौल हूंदो हुन वक़्तु, निसार सिद्दीकी साहिबु हुयो उन दौर में, जी। ऐं कहिड़ा कहिड़ा माण्हू कमिश्नर हुया, हो को गुलाम डीसी? गुलाम हा मेमन साहिबु, डीसी जी। थियो, पर उहो ॾाढो पाण महिनती माण्हू हुयो, ऐं असांजी ॿारनि जी तंदीम खे बि ॾाढो पंहिंजो इंकरेज कंदो, ऐं असांजे सभिनी प्रोग्राम में वेंदो। त हिकिड़ो अहिड़ो ओवरऑल माहौल मिलियो। ऐं जीअं तालपुर प्रेस हूंदी असांजी शुरू में, पोइ पोपट प्रेस असांजी उते खैरपुर में क़ाइमु थी, जंहिंमां पोपट जो रिसाले में छपणु शुरू थियो। जी। बल्कि पोइ ॿिया किताब जी उस्ताद अतामंद हामी जो किताब छपियोसीं, इख़लाक अंसारी जा किताब ठहिया, पोइ सचल जा किताब शुरू थिया। ऐं हिन वक़्तु बि हिकु पब्लिकेशन मां सम्झां थो त कुर्बान साहिब खे शाबस आहे, जो अॼु जे दौर में बि तमामु इहो ॾुखियो आहे, छो त शयूं एॾियूं महांगियूं थी वियूं आहिनि, पर किताबनि जो ज़ौक़ जो आहे त उहे जेके भलाइक आहिनि उन्हनि जा किताब छपे, ख़ासि उन्हनि जा छपे थो जिन जा छपी न सघिया आहिनि। जीअं उमेद खैरपुर जो किताब थियो, उहो वॾो वॾो शाइर खैरपुर में हो, उस्ताद ख़ादिम सिंधी आहे, अतामद हामी आहे, अहिड़ा अहिड़ा हुया जेके हू सुञाणे पियो। त हम्म, उहो हिकिड़ो माहौल हुयो जंहिंमें असांखे मौक़ो मिलियो। ॿियो वरी सुठो इहो थियो जो असांखे उते ई ॿुधायो वेंदो हाई स्कूल में जॾहिं वियासीं त तव्हां हाणे आर्ट में पढ़ो, समाज जो असांखे घणो त पंहिंजो हिते हुन में सईद तव्हां जीअं जेको सिंधी में शुरू चवनि में टांडा, हा ज़िक्र कयो पहिरियों अॻे वधण खां, त हा तव्हां जेको सचल साईंअ ते जेको कमु कयो आहे उन में तव्हांजो ॾाढो नालो बि आहे, ऐं मूंखां हा बि पुछो त मूंखे उहो तव्हांजो कमु ॾाढो ज़बरदस्तु वणंदो आहे। उन में वाक़ई माना जेको जो ई आहियां सो ई आहियां या ॿ चारि ॿिया जेके आहिनि
उन में तव्हां अहिड़े तरीक़े सां उनखे ॾेखारियो आहे त वाकई जेको सूफ़ियत असांजी हूंदी आहे उहा ज़ाहिर थी थिए। तव्हां सम्झो त तव्हांजो बि उहो कमु सभिनी खां सुठो कमु उहो आहे, या तव्हां ॿियो बि सम्झो था त ॿियो बि कमु वधीक बहितर आहे? ही बेसिकली मुंहिंजो पहिरियों एक्सप्रेशन हुयो जॾहिं नंढपण खां घर वारनि सां बि वेंदा हुआसीं सचल जी मज़ार ते, छो त वेझी हुई, जी जीअं जी। वेंदा हुआसीं यादि तकड़, वरी मिलन ते वञणु शुरू थियो। त मूंखे हम्म घणो मुतासिर जेके हूंदा आहिनि सचल जा फ़क़ीर कंदा हुआ, सुंग जेको हूंदो, उहो जेकी हम्म पहिरीं पेंटिंग हुई उहो बि मूं उन जे जेके असल फ़क़ीर आहे उन्हनि खे पेंट कयो। ऐं पंहिंजो शेर शाह आहे, भूरल फ़क़ीर आहे, ऐं मोटन शाह आहे, गुलाम हुसैन आहे, इहे कहिड़ा कहिड़ा नाला खणा, इहे सभु ॾाढा मोहबती इन सां गॾु मौक़ो मिलंदो वेहण जो। ऐं इन जो जेको रवैयो हुयो न बेसिकली उन ॾाढो मूंखे मुतासिर कयो, छो त हुननि जो एटीट्यूड बि उहो ई हूंदो, हूंदा ई डाउन टू अर्थ हुया। ऐं पंहिंजो हम्म ख़बर ई कोन पवंदी, सिटुनि ते बि नचणु शुरू थींदा, एॾा वॾा नाला हूंदा, पर हू पंहिंजो पूरो रक़्स कंदा। पोइ मूंखे हम्म। लॻंदो सचल जेकॾहिं हुजे त उहो ईअं न ईअं रक़्स कंदो, जीअं ॿुधाईंदा नी वाह। त सचल बि बेबाकी में अची वेंदो। त मूं हम्म बजाए जो आर्टिफिशियल करेक्टर खणा ॿिया खणा, पोइ मूं इहे जेके जीअरा हुया जेके मुंहिंजे साम्हूं हुया, मूं कोशिशि करे उन्हनि खे पोर्ट्रेट ठाहियो त जीअं मुंहिंजे दौरे में जेको मूड हुआ उहो मां डॉक्यूमेंट कयां। ऐं सिटूं अच्छा। जेके सचल जी हुयूं उहे सभु मां जेके मिलंदियूं तन्वी साहब खां वठी, पोइ वरी उहो कमु मूंखे अमर इक़बाल आहे असांजो नौजवान अदीब आहे, उनखे आउं चवंदुसि मूंखे सिटूं थोरियूं सचल जूं चूंडे ॾींदो कर त मां पेंटिंग ठाहियां कमु कयां। उहो ठीकु आहे। अॼु ताईं सिलसिलो हले पियो। पर सचल जी हिकिड़ी सरमस्ती आहे, हुनजी हिकिड़ी बेबाकी आहे, हुनजो कलाम में जेकी वैधानिक कैफ़ियत आहे, मां सम्झां थो त पंहिंजी नोयत जो हिकिड़ो यगानो, पाण चए थो आहीं यार जगानो। तो हम्म हुनजी सिटूं हिकु हिकु सिट अहिड़ी आहे जो माण्हू वेही कलाक जा कलाक वेही सोचे। ऐं हम्म। हुनजो रोज़ो वरी अहिड़ो पुरसुकून आहे, तव्हां सिंध जे सभु रिज़ल्ट ते वञो तव्हांखे एॾी रश मिलंदी, माण्हू मिलंदा, कलंदर ते फिटाई थिए। पर मां सम्झा सचल जॾहिं वेंदा आहियूं नी त लॻंदो आहे त माण्हू हिते पुरसुकून आहे। ऐं हुनजा वण जे टिण जेके लैंडस्केपिंग आहे उहो बि ॾाढी भली आहे, तव्हां वेही रहो ॿ टे कलाक, दिलि न चवंदी उथी वञिजे। ऐं ॿियो त जेको रोज़ीअ जो काशी जो कमु थियल आहे उहो बि ॾाढो सुठो थियल आहे। ऐं उहो हिकिड़ो टिपिकल हिकु आर्किटेक्चर आहे जेको हुनमें डिज़ाइन पैटर्न्स आहिनि, हिन में कलर्स बि ॾाढा सुठा आहिनि, हिन में ख़ासि तौर ब्लू जेको आहे असांजो उहो यूज़ थियल आहे, ऑरेंज आहे, येलो आहे, साओ आहे। इहे ॿियनि रोज़नि में कोन आहिनि, जीअं बेटाई साहिब रोज़ो आहे त सॼो ब्लू में अचे थो, हुन में करोड़ा दौर छो ज़ाहिर थिए। जी। हिन में ख़ैर टालपुरनि जी वॾी इन्वॉल्वमेंट हुई, छो त टालपुर ॾाढी अक़ीदत रखंदा सचल साईं सां। तो हम्म उन इहो 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 घणो हुते ॻोठ त उहो असांखे नओं कमु मिलियो जेको। ठीकु आहे। त उन वक़्तु ॿार हुयो, तव्हां इहो कमु कयो, त उन वक़्तु तव्हांखे माइटनि डिस्करेज न कयो त बाबा हाणे इहो ठीकु आहे, शौक़िया तौर त सही आहे, पर प्रोफेशनली अलाए तूं छा कंदे, कीअं गुज़ारो थींदो, रोज़ी रोटी कीअं थींदी बिल्कुलु मुस्तक़बिल में? तव्हांखे यादि हूंदो असांखे यूनिवर्सिटी में अक्सर हिकिड़ो सुवालु पुछियो वेंदो, तव्हां फाइन आर्ट्स में था पढ़ो, इहो किथे डिपार्टमेंट आहे? असां हूंदा ई थोरा हुआसीं। हा। ऐं तव्हांजो फीचर कहिड़ो आहे? त मां हुनखे चयुमि सिनेमा स्कोप। तो खिलंदा, सिनेमा ते कमु कंदुमि? मां चयो सिनेमा स्कोप माना पूरे पर्दे ते हलंदासीं। जी मतिलबु मुंहिंजो हर कम में असांजो इन्वॉल्वमेंट आहे। असां डिज़ाइन ठाहींदा आहियूं, प्रोडक्ट ठाहींदा आहियूं, पेंटिंग ठाहींदा आहियूं, इलिस्ट्रेशन कंदा आहियूं। हिनखे आर्ट जी हिकिड़ी वसी फील्ड आहे। पर उहो जी। दौर ॾाढो हुयो जंहिंमें नंढपण खां वठी, छो त मुंहिंजी स्कूलिंग बि सुठी हुई, मां एक्टिव हुयुसि ॾाढो, क्रिकेट खां वठी मुंहिंजे पंहिंजो पीटी में बि अॻियां हूंदो हुउसि, ॿिया एक्टिविटी हूंदियूं। ऐं अखर मुंहिंजा सुठा हूंदा त इन करे मुंहिंजूं काफ़ी प्रोग्रेस हूंदी। त उस्तादनि जो इहो ख़्यालु हूंदो त पढ़ाई ॾांहुं ध्यानु ॾे, तूं आर्ट में घणो थो ॾे। मूंखे एक्चुअली जॾहिं मां हाई स्कूल में हुयुसि, नाज़ा स्कूल, मां असां सिंध जो वॾो स्कूल आहे जेको हिकिड़ो तालपुर दौर में चैरिटी तौर ते, जंहिंमें वॾा वॾा माण्हू पढ़िया आहिनि, उनजी बोर्डिंग फ्री हूंदी, हुनमें रहणु फ्री हूंदो, ऐं उनमें सभु जेके असांजे जेके शख़्सियतूं मज़ल सिद्दीक़ खां वठी साईं कामिल शाह, गोसल शाह, इन खां अॻु में बि जेके वॾा वॾियूं शख़्सियतूं इहे सभु उते बोर्डिंग में, उनजी रिहाइश फ्री, किताब फ्री, ऐं मानी फ्री। नाज़ पायलट स्कूल। ख़ैरपुर एॾो वॾो जी हूंदो। जी उन में जी। मां जॾहिं पढ़ियुसि त मां बाइद में 6 क्लास में जॾहिं हुयुसि त ईअं घुमंदे वियुसि, हिकिड़ो लिखंदो ड्राइंग हॉल, ऐं जॾहिं हुन में घिरी वियुसि अंदरि त मां उते हैरान थी वियुमि, छो त उन में वॾियूं पेंटिंग्स हुयूं जेके तालपुर जे जेके हुकुमरान उन्हनि जूं ठहियल हुयूं, ऐं वॾी हिकिड़ो पेंटिंग जो माहौल हो। मां तक़रीबन अधु मुनो कलाक गुम थी वियुमि। पोइ उस्ताद मूंखे पुछियो तूं हेॾे कीअं आयो? मां चयो साईं आयुसि मां हेॾे क्लास में वञा पियो, पर फर्स्ट टाइम मां ॾिठुमि हुते। पर पोइ मुंहिंजो सॼो जेको टाइम गुज़रंदो हो घणे भाङे, त हुन में जेके उस्ताद हूंदा हुआ उन वक़्तु, उस्ताद गुलाम नबी फारूकी, उस्ताद अबुल हसन,
उस्ताद बंगुल पोइ उन्हनि असांजो कमु ॾिठो त उन्हनि वरी हुनखे एप्रिशिएट कयो ऐं पोइ मुख़्तलिफ़ क्लासनि में स्कूलनि में जॾहिं प्रेज़ेंटेशन थींदियूं जॾहिं तव्हांखे यादि हुजे उन दौर में क्लास सींगारे वेंदा पेंटिंगूं ठाही वेंदियूं त असांजो क्लास अक्सर हर माना हर क्लास में मां ॾिठो आहे त पेंटिंग्स लॻल हूंदियूं, लॻल हूंदी ड्राइंग्स लॻल हूंदियूं। लॻल हूंदी हा हा, ऐं मूंखे वरी इहो हूंदो त मूंखे उन में जेको थोरो इस्लामिक टच बि अची वियो वरी 80s में त सभु ज़िया आयो आयतूं त हूंदियूं हा। रब ज़िदनी इल्मा भली करे हम्म, आया शाह साईं जा बेत ऐं कुझु पिक्टोग्राफी बि हूंदी त हिकिड़ो जनरली हिकिड़ो डेकोरेट कयो वेंदो ऐं उहो हिकिड़ो माहौल हूंदो ऐं वरी इवेंट्स बि थींदा हुन दौर में वॾा वॾा त उन में बि ख़ैरपुर हिकिड़ो सकाफ़ती ऐं जेको थो मां सम्झां थो त ॾाढो सुठो रहियो आहे ऐं कल्चर जे लिहाज़ खां उते इवेंट्स पिया थींदा रहंदा नंढा हूंदासीं तॾहिं बि खोड़ कॾहिं स्काउट जा प्रोग्राम्स था कॾहिं मीना बाज़ार लॻंदियूं आर्ट जा काफ़ी मां हिकिड़ा मौक़ा मिलंदा जिते स्कूल में मूंखे घणी जेकी हथी मिली त मूं 6 7 में इंटर ऐं एलिमेंट्री ड्राइंग जो इम्तिहान ॾेई छॾियो माना वेरी फर्स्ट पंजण साईं छो त मूंखे वाह। अॻ में प्राइमरी खां बेस हुयो पोइ बाक़ी पोइ ॿियनि सां वेठो वांगार रहंदासीं त तव्हां बि इम्तिहान जो तव्हांजी मदद कयूं था पोइ हुनजा शीटूं ठाहे मूंखे यादि आहे मूंखे अक्सर जेके प्रैक्टिकल ठाहींदा हुआसीं स्कूलनि जा त सभु मुंहिंजे घर शाम जो पिया हूंदा ऐं उन वक़्तु या माइक्रोस्कोप आहे इहे सभु मूंखे यादि हूंदा मां ईअं माना हिननि जो मां सम्झ हाफ़िज़ थी वियुमि ठाहे ठाहे हम्म, मूंखे ॾींदा मां ठाहे ॾींदुमि ठहंदा वेंदा तो ज़ौक़ बि हुयो शौक़ बि हुयो ॿियो फैमिली जी तव्हां पुछो त मुंहिंजे वाल साहब त इलाही फ्रेंडली रहियो असां सां हुन कॾहिं बि असांखे कोन कंहिं शइ खां झलियो बल्कि उहो असांखे पाण उन दौर में लिकी लिकी सिनेमानि ते वठी ईंदो फिल्मूं ॾेखारींदो पाण सां गॾु कालपुर हम्म, सिनेमा ख़ैरपुर में हूंदी तारवी सिनेमा मोटी अची पोइ ॾाॾी खां पाण दिलि खां खाईंदो असां बि खाईंदासीं हम्म, सो वाल साहब मुंहिंजो ॾाढो फ्रेंडली क्रिकेट खेॾंदो हुन करे कोन जो पर कुर्बान साहब कुर्बान मंगी जेको अदीब उन मूंखे हाई स्कूल में चयो त तव्हां आर्ट खे न छॾियो मां तव्हांखे हिन में पढ़ाईंदुसि लाहौर मोकिलींदुसि तॾहिं खां ज़हन में हुयो त असां लाहौर वेंदासीं हम्म, पोइ उन वाइदो पूरो कयो NCA मोकिलियईं उते बि वियासीं वरी सिंध थी आयासीं उते वरी मास्टर्स कई फाइन आर्ट्स में ऐं जॾहिं यूनिवर्सिटी आयासीं त उते जो जेको माहौल हुयो उहो शुरू में त असांखे ॾाढो नओं अजीब लॻो छो त 2 कमरा हुया नंढड़ा हिकिड़ा ऐं 4 बेंचूं हुयूं ऐं 2 कमरनि में मूंखे हैरान कुन ॻाल्हि इहा हुई त 2 जेके सीट 3rd ईयर में 4th ईयर अंदरि पढ़ंदा 80 ॿार ठहंदासीं तव्हांखे यादि हूंदो जी। पोइ हुन सां दोस्तियूं ज्योग्राफी थियूं डिपार्टमेंट जो बेसिकली 2 टे कमरा एग्जैक्टली हा ॾिनल। एक्चुअली नागौर साहब जॾहिं हे डिपार्टमेंट ठाहियो प्रोफेसर यार नागौर जेको सोशो पॉलिटिकल पाकिस्तान जो पहिरियों पेंटर आहे ऐं हुनजो कमु एॾो हुयो हीअ वाहिद पेंटर हो जंहिं ते पाबंदियूं लॻियूं ज़ाल जे हा। दौर में यादि हूंदो ऐं उन बेबाकी सां कमु कयो ऐं उन बाक़ाइदा डेमोक्रेसी में कमु कयो हुनजो आर्ट हिकिड़ो पंहिंजी अलॻि सां सुञाणप रखे थो ऐं दुनिया में वॾो नालो आहे त उन जॾहिं डिपार्टमेंट स्टार्ट कयो गुलाम मुस्तफ़ा शाह जे वाइस चांसलर जे दौर में त तॾहिं हुनखे स्पेस कोन ज़फ़र हसन सैयद पाण अदीब हुयो ऐं उन्हनि स्पेस ज्योग्राफी जो चेयरमैन या बि हुयो चेयरमैन डिपार्टमेंट जो। चेयरमैन बि हुयो ऐं पाण मैगज़ीन्स बि कढंदो RC कुझु ॿिया रिसाला जी त उहो जी। आर्ट खे सम्झे पियो उनखे काफ़ी हुनजो ज़ौक़ बि हुयो असां त सॼो वक़्तु उते पढ़ियासीं जॾहिं अपॉइंट थियासीं हिते टीचर पोइ असां हिन डिपार्टमेंट खां वरी स्विच करणु शुरू कयो थिए पोइ असांजी हिकिड़ी गैदरिंग ठही वई असांजा दोस्त काफ़ी हुआ नुसरत मंगी अली अब्बास नेमत खिलजी मुजीब केर इहे सभु तव्हां सुञाणो जेकी बि हुई सॼियूं इहे सभु उहे आहे जिन खे ॿियो कमु कोन करिणो आर्ट ई करिणो ऐं असां हम्म, सभु उहे ई माण्हू आहियां जंहिंखे कंहिं बि क़िस्म ॿियो शौक़ु न हो राति जो ॾींहं जो जंहिंमहिल जाॻूं सुम्हूं हॉस्टलुनि ते तव्हांखे यादि हूंदो कमु हम्म, इहो हूंदो असां हूंदा ई दोस्त ई अदीब हुया जामी चांडो असांजे हॉस्टल में रहंदो गॾु हसन दर्स अचे या उन वक़्तु जेके दोस्त मुज़फ़र हुयो चांडियो सरदार शाह इहे तव्हां जेके नाला उन दौर में असां त हुया अॼु माशाल्लाह उन्हनि जा पंहिंजा पंहिंजा अलॻि उन जा पंहिंजा कम आहिनि तारुफ़ मुंहिंजो आहे हा। तारुफ़ आहे पर वॾो उन नालो वक़्तु तव्हांखे इहो अहसासु थींदो जीअं तव्हां चओ था त माण्हू पुछंदा अथव तव्हां कंदव छा ऐं तव्हां मज़ाक में चवंदव सिनेमास्कोप हो त तव्हांखे उन वक़्तु अहसासु हुयो त बाबा हाणे जॾहिं मास्टर्स करे या बैचलर करे सिंध यूनिवर्सिटी मां निकिरंदव त तव्हां प्रोफेशनली यू कैन गेट अ जॉब ऐं माण्हू जीअं चइबो आहे त पंहिंजी प्रोफेशनल लाइफ में बि वेंदो छो त उन वक़्तु तमामु घटि माण्हुनि खे ख़बर हुई त बाबा इहो माण्हू वाकई कंदो छा माना इहो पेंटिंग त कंदो या पेंटिंग में त जीअं चइबो आहे गुज़र सफ़र न थींदो। न न तव्हांखे यादि हूंदो तव्हां ई खोड़ असांजी पेंटिंग जी नुमाइशूं करायूं सीनियर्सिटी फोरम जे पारां जी। ऐं उन में असां क़ीमतूं रखंदा 300 रुपया 500 रुपया के पेंटिंग जी त उते अची सभु चवंदा त अञा घटि कर
हम्म। मूं चयो असांखे एॾी इंसल्ट न कयो या खणी न मुफ़्त में हा। असां मटीरियल जा पैसा पिया करो त 300 रुपया 500 रुपया बि कोई पेंटिंग जे लाइ माना आमाद कोन थींदो जेकॾहिं ईअं ॾेई छॾनि त जी असां उन वक़्तु माहौल त कोन हुयो ऐं जी। सची ॻाल्हि इहा त असांखे कंहिं बि जॉब आसरो बि कोन हुयो इहो अच्छा। ई सोचियोसीं त शौक़ु पूरो थियो हाणे बैक टू पवेलियन पंहिंजे ॻोठु वेंदासीं हुते हुन वक़्तु प्रेस हुई थिए न भई त मूंखे पंहिंजे किताबनि जी जेकी टाइटल ईंदा उहो डिज़ाइनिंग कंदुसि ऐं ईअं पोर्ट्रेट पठाईंदुसि पर असां लकी वियासीं असांखे वरी हिकिड़ो ॿियो प्लेटफॉर्म मिलियो जेको स्टूडेंट ट्यूटर्स गाइडेंस काउंसलिंग स्टे हुयो जंहिंमें मैडम हनीफा कादी हुई कादी खादिम जी साहिबु हुयो उनजे प्लेटफॉर्म तव्हां ख़ुदि ॾाढा एक्टिव मेंबर हुयो हुन में जी असांजा काफ़ी दोस्त हुन में हुया उनजे थ्रू असां थोरो नुमाया थियासीं यूनिवर्सिटी में त उन वक़्तु वाइस चांसलर प्रोफेसर डॉक्टर गुलाम अली अलाना साहिबु वाइस चांसलर हो त उनखे कंहिं ॿुधायो थी हिन साल वञनि पिया त हुन 4 साल पाण बि ऑब्ज़र्व कयो ऐं पोइ उन मूंखे पाण ऑफिस में घुराए ऐं पुछियो त तव्हांजे फ्यूचर में छा प्लानिंग आहे मुंहिंजो का ख़बर न आहे त पोइ हुन मूंखे इहो चयो तव्हां जॉइन कयो थिए त उन वक़्तु वॾी ॻाल्हि लॻी एॾो ख़ुशि थी वियासीं त हिन यूनिवर्सिटी में जिते असां आख़िर में तव्हां यादि आहे फाइलेजन में रोई पिया मोकिलिया वणनि सां पिया भाकुर पाए पथर खे बि ॾिसूं पिया रस्ता वरी अचूं न अचूं हम्म। लकीली असांखे हुन ऑफर कई त असां हुनखे जॉइन कयोसीं एज ए रिसर्च एसोसिएट ऐं उन वक़्तु पघार असांजी 3000 रुपया हुई उस्ताद जी तव्हांखे यादि जी हूंदो जी पोइ वरी ॿ टे सालनि खां पोइ असांजा कमीशन थियूं इम्तिहान थिया पोइ वरी अक्षर मटिजी विया उहे क्वालिफाई करे वरी पोइ रहियासीं पर ख़ुशी इहा थी त जेको दौरु असां ॾुखियो गुज़ारे आयासीं ऐं हिकिड़ो डिपार्टमेंट हुयो असां जेको सोचियोसीं या उन दौर में असां पाण पैसा गॾु करे कराची वेंदा हुआसीं सादकियुनि सां मिलण या पंहिंजो इकबाल मेरी सां या पंहिंजे गुलजी सां इन्हनि जी पेंटिंग एग्ज़िबिशन ऐं इहो शौक़ु हूंदो त जाम शोरे खे पाण आर्ट जो हब कयूं त हाणे मूंखे ॾाढो साथ थींदो आहे त हिन वक़्तु सिंध में जाम शोर हब थी चुको जी। आहे सची ॻाल्हि इहा आहे आर्ट अॻे जो बि। असांखे आर्ट जो बि गैलरियुनि में असांखे दावत कोन मिलंदी हाणे गैलरियुनि जा ओनर असांजे डिपार्टमेंट अची पेंटिंगूं ख़रीद करे था वञनि असांखे वाह। त रखण कोन ईंदा ऐं हिन वक़्तु असां जंहिं शुबे में पढ़ियासीं उन वक़्तु कोई हार्डली को तव्हांखे यादि हूंदो 40 सालनि में 25-30 ॿार बि असां पाण में न हूंदा हुआसीं हिन वक़्तु मुंहिंजे जेको डिपार्टमेंट आहे जंहिंमें मां प्रोफेसर आहियां ऐं डायरेक्टर बि आहियां उते अबाउट 700 स्टूडेंट पढ़नि था वाह। जंहिंमें 450 असांजूं ॼाणियूं आहिनि उहे सॼे सिंध मां जबरदस्त। जी त उनमें डिपार्टमेंट जी वैरायटी ईअं ठाही आहे त असां अॻे हिकिड़ो फाइन आर्ट्स हो त उनखे स्पेशलाइज़ेशन में खणी वियासीं मां NCA में वरी मास्टर्स करे मल्टीमीडिया आर्ट्स में त पोइ ग्राफिक डिज़ाइन एनिमेशन फिल्म मेकिंग कम्युनिकेशन डिज़ाइन अलॻि कयोसीं पंहिंजो टेक्सटाइल ठाहियोसीं फाइन आर्ट्स असांजो शुरू खां मेजर रहियो आहे ऐं आर्ट हिस्ट्री 4 शुबा असां ठाहियासीं हाणे मां जॾहिं वरी मूंखे एज ए डायरेक्टर मिलियो वरी ॿियो टियों त मां 4 नवां शुबा मंज़ूर कराया आहिनि जंहिंमें थिएटर आर्ट आहे ऐं जंहिंमें म्यूज़िकोलॉजी आहे ऐं जंहिंमें सेरामिक आर्ट आहे ऐं चोथों मल्टीमीडिया आर्ट आहे फिल्म मेकिंग उनमें एमफिल तक असां पूरा मंज़ूर कयो आहे त ॾाढो असां हाणे सुठो। तक़रीबन हाणे 8 डिपार्टमेंट वर्क कंदा इनशाला फ्यूचर में 4 कनि पिया चेंज जो असां गॾिजी छो त मुंहिंजी टीम जेकी आहे माशाल्लाह डिपार्टमेंट जी उहा ॾाढी हिकिड़ो फ्रेंडली बि आहे ऐं उन दौर जे उन्हनि शयुनि खे महसूसु कनि पिया असां सभ खां पहिरियां इहो तइ कयोसीं त जेकी असां सां थियो आहे असां ॿियनि सां थियणु ॾींदासीं ऑनेस्टली पोइ हुनजी केतिरी बि क़ीमत ॾियणी पए उहा असां ॾींदासीं पर पंहिंजी आसानियुनि खे न आहे वठिणो हिकिड़ो एप्रोच ठाहिणी आहे दुनिया सां कुलो में किलो मिलाइजे त जीअं लाहौर में पढ़िया था लाहौर जा असांजा NCA जा उस्ताद असां वटि अची वर्कशॉप कंदा आहिनि ट्रेनिंग ॾींदा आहिनि असांजे ॿारनि खे मां वेंदो आहियां हुते हुनजा इम्तिहान वठी वेंदो आहियां हुनजा वर्कशॉप कंदो आहियां मूंखे बि घुराइनि था ईअं मूंखे हाणे दुनिया में केतिरनि मुल्कनि में नुमाइश जो मौक़ो मिलियो आहे मां इलाही दफ़ा हाणे इटली वियो आहियां उन रोम में असांजो थियो शो थियो पंहिंजो बेलून में थियो वरी पराग वियासीं ईअं दुबई में असांजो कोई प्रोग्राम थियो त मां सम्झां थो त हाणे असांजा रस्ता अञा वधिया आहिनि ऐं मां जीअं मोटी आयुमि त वरी पंहिंजे स्टूडेंट्स खे इटली मोकिलियो हाणे उहे स्कॉलरशिप हलिया विया आहिनि 3-4 जबरदस्त। जिते जिते मौक़ो मिले पियो छो त असां त पंहिंजी हाणे उमिरि अची 50 खां मथे आहियूं मां सम्झां थो असांजी लैंडिंग शुरू थी वई आहे मञूं जी। कोन था असां छो त असांजो जज़्बो असांजी जेकी स्टेमिना आहे उहा हा साॻी आहे असांजे रवैये में तब्दीली कान्हे का मां सभिनी दोस्तनि खे चवंदो आहियां मुंहिंजो रूह त साॻियो आहे मुंहिंजी शिकिल खे छो था ॾिसो मां हा अंदरां साॻियो ई आहे मां त पंहिंजे पाण खे उहो ई पोइ हलायां जीअं नंढपण खां मां हुयुसि ही तब्दीलियूं तव्हां था मूंखे ॿुधायो मां वॾो थियो आहियां इहो थियो आहे मूंखे न ॿुधाईंदा की मां जहिड़ो आहियां जीअं आहियां उहो जीअं जो ई सम्झंदो आहियां पाण सो जो ई ई आहियां। आहियां ईअं त मां अॼु बि पंहिंजे दोस्तनि सां उन ई अंदाज़ सां उन ई पंहिंजे मिज़ाज सां रहंदो आहियां बाक़ी हिकिड़ो रोल मिले थो यानी क्लास में त उहो कोशिशि कंदा आहियूं ईमानदार सां पंहिंजो प्ले कयूं एडमिनिस्ट्रेटिव रोल मिले थो त उहो पंहिंजो कंदा आहियूं बाक़ी जनरली असांजी जेकी लाइफ आहे उहा ॾाढी नॉर्मल ऐं ॾाढी पुरसुकून ऐं असां पंहिंजे ज़मीन सां जुड़ियल ऐं शयुनि खे अॻिते वञण वठी वञण जे ॾाढे जज़्बे सां हलूं पिया
ठीकु आहे। त हाणे जेकी बि सिंध जी सूरत हाल आहे, सियासी हुजे, माशी हुजे, समाजी हुजे, त उन में तव्हां छा था ॾिसो त हिकिड़ा आर्टिस्ट जो कहिड़ो किरदारु हुजणु खपे? छो त आर्टिस्ट बि सेंसिटिव माण्हू आहे। जॾहिं उहो पेंटिंग थो ठाहे या स्कल्पचर थो ठाहे या एक्टिंग थो करे, कुझु बि आहे, त उन अंदर में उहो आहे। उहो माण्हू को ॿाहिरां त आयो कोन्हे आसमान मां। उहो ॾिसे थो जेको बि सूरत हाल लॻी पई आहे, ॾुख सूर ऐं जेको बि आहे हिकु ॾाढ वारो माहौल, त उन में तव्हां छा था सम्झो त आर्टिस्ट जो कहिड़ो किरदारु हुजणु खपे? आर्टिस्ट पंहिंजो अॻ में बि किरदारु अदा कयो आहे, पर हुननि जो तॾहिं आवाज़ु एॾो ॿाहिरि लाउड कोन पियो वञे, उन्हनि फोरम कोन हुया। हाणे जेकी सोशल मीडिया आहे, चैनल्स अची विया आहिनि, ऐं जेतिरो घणाई में हाणे इदारा बि एॾा वधी विया आहिनि जो असांजे जेको जामशरी में फाइन आर्ट शोबो हुयो, जेको हाणे इंस्टीट्यूट ऑफ आर्ट एंड डिज़ाइन आहे, उन जे ई हिकिड़ी असां नंढिड़ो असां फीडरल कॉलेज पास ठाहियो। उन दौर में तव्हांखे यादि आहे, नागुर साहिबु हिनखे इनिशिएट वरितो ऐं गुलाम शाह मिनिस्टर हुयो। उहो वरी पोइ सेंटर ऑफ एक्सलेंस ठहियो, हाणे उहा यूनिवर्सिटी थियो आहे आर्ट जी। जी हिते जामशोरी में हिकिड़ा ॿ टे इदारा ठहिया आहिनि। ईअं नवाबशाह में डिपार्टमेंट ऑफ आर्ट डिज़ाइन ठहियो आहे। अरोड़ यूनिवर्सिटी सखर में ठही आहे, जी उते बि केतिरा ई नौजवान पढ़नि था। ॿियो जेको अहम कमु मां ॾिसां पियो, त असांजो जेको अॼु नौजवान आहे, उहो नवनि टूल्स सां खेॾे पियो, ऐं उहो पंहिंजी तारीख़ खे महफ़ूज़ करे पियो। मतिलबु हर क़िस्म जा कमु थियनि पिया, कमर्शियल बि थियनि पिया, पर काफ़ी अहिड़ा नौजवान आहिनि जेके अॼु जी तारीख़ खे महफ़ूज़ कनि था। जेको ॾाढो जबर ॾिसनि पिया, फ्री हम्म, कोली पेंट कनि पिया, थोरो सिम्बलिज़म में ठाहिनि था, जेतिरी हम्म, उन्हनि खे पंहिंजियूं आज़ादियूं आहिनि उन में रही ठाहिनि था, पर तारीख़ अॼु बि डॉक्यूमेंट थिए पई। ऐं इहा तारीख़ 50 साल खां पोइ, 20 साल खां पोइ को डिस्कवर ज़रूरु कंदो, पर हिन वक़्तु जेकी क्वांटिटी आहे उहा वधी वई आहे। ऐं जेके असांजा उन वक़्तु नौजवान पढ़िया, उहे सभु माशाल्लाह जेतिरा बि उन दौर में पढ़िया, उहे सभु पंहिंजे इदारनि सां मुंसलिक आहिनि। ऐं वरी ज़िमेदारी जो कमु आहे इन शोबे में जॾहिं माण्हू अचे थो, छो त लफ़्ज़ कोन्हनि ॻाल्हाइणा, रंगनि सां ॻाल्हाइणो आहे, जी ऐं रंगनि सां ऐं चिटनि सां ॻाल्हाइणो आहे। ऐं मूंखे ख़ुशी थींदी आहे त असांजो जेको तारुफ़ आहे या असांजी किर्त जेकी आहे, उहा अहिड़ी आहे, उनजो एतिरी इंपॉर्टेंस आहे, जो अॼु मौज दड़े मां कुझु बि जेको मिलियो आहे, उन में जेके स्क्रिप्ट आहे त कोई पढ़ी कोन थो सघे, जी उहो ईअं आहे जीअं असां डिज़ाइन आहे, पर उते जेको आर्ट आहे उन में हज़ारे किताब ठहिया आहिनि। त जी असां नौजवान खे ॿुधाईंदा आहियूं त तव्हां जो कमु कंदव, इहो सुभाणे तारीख़ हली, इन ते माण्हू रिसर्च कंदा त तव्हां छा हुन दौर में ॾिठो। अॼु मौज दड़े में जेको कुझु मिलियो आहे, उहो आर्टिस्टनि जे बि क्रिएशन थियल आहे। उहे मुजस्मा हुजनि, शयूं आहिनि, छो त पेंटिंग बि थी सघे हुजनि, पर उहे बची कोन सघियूं। हाणे ब्रांज में मुख़्तलिफ़ मीडियम्स में कमु कयो आहे। इवन उनजा जेके सिक्का आहिनि, जेके सील्स आहिनि, ॾिसो उन में केॾो बारीक बि खां कमु चल आहे। असां हाणे बि वियासीं विज़िट करणु, 100 साल तक़रीबन थियूं मौज दड़े जूं। असांजे डिपार्टमेंट तमामु घणो हुन में कंट्रीब्यूट कयो, ऐं कराची में बि नुमाइश कईसीं। मौज दड़े ते वञी कमु कयोसीं, उते राति रहियासीं, असां उते अच्छा वञी रहियासीं ऐं ट्रिब्यूट ॾिनोसीं हिन पूरे मौज दड़े खे। सॼे डिपार्टमेंट असां सभु उस्ताद वियासीं, ऐं उन में असांखे कल्चर डिपार्टमेंट मदद कई। असांजो मंसूर ज़ुबैर साहिबु आहे पंहिंजो, ऐं ॿिया बि असांजा आर्टिस्ट गॾु हुआ सभई, सभु नुसरत आहे, नादिर जमाली, नेमत साहिबु, सभई असां गॾिजी उते वियासीं, पंहिंजे शागिर्दनि खे वठी वियासीं, हलो उते हलो ऐं उन कम खे ॾिसो। पोइ म्यूज़ियम्स बि घुमियासीं, ऐं ओरिजिनल असां सील्स बि ॾिठियूंसीं उते, ऐं जानमाल सर जो कमु कयो आहे, कलेक्शन कीअं कई आहे सॼो वियो। पोइ असां हुन में उनजो जेको बि फील थियो, उहो कमु कयोसीं, उहो कराची में डिस्प्ले थियो। उहा जेकी 100 साल तक़रीबा हुई, हुन में असांजे डिपार्टमेंट जे सभिनी जानवर सिंध जे मुख़्तलिफ़ जेके माण्हुनि पेंटिंगूं ठाहियूं, मुजस्मा ठाहिया ऐं ॾिनो। त हीउ ॾाढो हिकिड़ो अहम कमु आहे, ऐं हीउ हाणे कमर्शियल ॾाढो थी वियो आहे। फरहान साहब यकीन कयो, हिन वक़्तु ऑनलाइन जेको में ॿारनि खे पैसा मिलनि पिया नी, असां कोशिशि कंदा आहियूं पंहिंजे स्टूडेंट्स खे इहो चवंदा आहियूं त भाई तव्हां पंहिंजो पेज ठाहियो ऐं ठाराईंदा उन्हनि खां, पोइ कमु रखाईंदा आहियूं। उनजो एॾो कमु पंहिंजो सेल पियो थिए, जेके बिल्डिंग आहिनि, जेके अमाइण चाहिनि था, पोइ उन्हनि घर मां पैसा वठण जी ज़रूरत बि कान्हे का। ऐं हाणे स्कॉलरशिप्स ई तमामु घणियूं आहिनि ॿारनि जे लाइ। हाणे नेक्स्ट 6 साल के बाद हिकिड़ी अच्छी सी ॾिए पई, ॿियूं ॾियनि पिया, मोर देन 16 स्कॉलरशिप असां यूनिवर्सिटी मिलनि थियूं ॿारनि खे। अच्छा उनमें 1.5 लख 1,60,000 हर साल मिले पियो, कंहिंखे 50,000, कंहिंखे 60,000। ऐं ज़बरदस्त इवन पंहिंजी पेंटिंग्स खपाइनि था ॿार। हाणे रिसर्च जेकी थीसी थी असांजी, उनमें हिकिड़े स्टूडेंट कमु कयो, उहो ज़ाहिर आहे हुनजो बैकग्राउंड थोरो एॾो पावरफुल कोन हो। पोइ हुन पंहिंजी थीसिस फाइनल ईयर जी चईसीं, मूंखे जेको हाल आहे माण्हू में कमु कंदो। पोइ चारकोल वठी आयो, पोइ पंहिंजी सॼी थीसिस हुन में कयईं, ऐं सभु माण्हू हैरान थिया, ऐं उनजो कमु आउटस्टैंडिंग हुयो, ऐं उन सभु पेंटिंग खपी हुयूं, सभु पेंटिंगूं सभु खपी वियसि। ऐं हिन साल बि जेके ॿार ॿियनि कमु कया, उहो हुनजो मार्केट ॾाढो वैल्यू थियो आहे। ऐं अच्छा असां छा कंदा आहियूं, हिकिड़ी ॿी सुठी शइ शुरूआति कईसीं,
त असां हर साल पंहिंजे सभिनी ॿारनि जा जेको बि कमु हूंदो आहे, हाणे तक़रीबन मोर देन 100 स्टूडेंट्स असांजा तक़रीबन हर साल पास थियनि पिया। हाणे हिसाब बि 120 ॿार आहिनि असां वटि। हिन जो पूरो किताब कैटलॉग ठाहींदा आहियूं। उन में हर ॿार जो हिकिड़ो पेज हूंदो आहे जंहिंमें हुनजो कमु, हुनजो मीडियम, हुनजो जेको बि कम जे बारे में पंहिंजो इंट्रोडक्शन हूंदो आहे, ॾींदो आहे पंहिंजो जेको हुनजो तारीफ़ हूंदो आहे कम जो। उहो असां किताब मुख़्तलिफ़ इदारनि खे, फर्म्स खे मोकिलियूं था, इंडस्ट्रीज़ खे मोकिलियूं था। उनजे में उन ॿार जो कमु, फोटो, हुनजो नालो, ईमेल, कॉन्टेक्ट नंबर ॾियूं था। उहे इदारा पाण सां राब्तो कंदा। हाणे बि असांजे ॿिटे ॿारनि खे गुलमंद में मुख़्तलिफ़ कंपनी में टेक्सटाइल जूं नौकिरी मिली वई, छो त असां कंहिंखे मिनत कोन था कयूं। असीं सिर्फ़ु उन्हनि खे उन्हनि जी शयुनि कंपाइल करे हिकिड़ो किताब ठाहियूं पिया, ऐं सिर्फ़ु उनजे बारे में आहे। सिर्फ़ु हिकिड़ो ग्रुप फोटो हूंदो आहे बेच जो, अदरवाइज़ उन्हनि हर ॿार जो पंहिंजो कम सां डिज़ाइन कंदा, छो त पब्लिशिंग जो असांखे शुरू खां शौक़ु आहे। पोइ इहो असां किताब तव्हां इंडस्ट्री में मोकिले छॾंदव? सभिनी खे मोकिलींदा आहियूं, उसमें अच्छा। बाक़ाइदे पूरे पाकिस्तान इदारे खे मोकिलींदा आहियूं, ऐं जेके आर्ट जा इदारा हुन में मोकिलींदा आहियूं। पोइ ॿार जॾहिं वेंदा आहिनि हुनखे अॻे में सुञाणींदा आहिनि, अच्छा त तव्हां कहिड़े इदारे में आया, छो त उहो ॿुधाईंदा आहिनि, ऐं पंहिंजो किताब खणी वेंदा आहिनि। त बजाए जो हू पंहिंजो कंहिंखां सिफ़ारिश कराइनि, इहा वॾी सिफ़ारिश आहे त हू हिकिड़े कैटलॉग में अची विया, ऐं सही। असां तस्दीक कईसीं त इहे असांजा पास आउट ॿार आहिनि। सो ईंदड़ वक़्तु जेको नौजवाननि जो आहे उहो अञा वधीक ज़बरदस्त आहे, छो त हाणे कोई रोके त कोन थो सघे न। हाणे हिते वेही बि नौकरियूं कनि पिया ॿाहिरि मुल्कनि जूं, हिते बि कमु खणनि पिया। खोड़ सातरियूं वेबसाइट अथनि जितां कमु खणंदा, मोनोग्राम थियो, लोगो थियो, डिज़ाइन थी विया, उहो वठी पंहिंजो उन्हनि खे सबमिट कनि था, उनजा अकाउंट पैसा अची था वञनि पिया। अॻे उहो ठीकु दौरु आहे। हुयो जॾहिं असांखे रंगनि जा पैसा बि न हूंदा। जी तव्हांखे यादि हूंदो, असीं बिल्कुलु। बैनर बि लिखंदा हुआसीं, मुख़्तलिफ़ माण्हुनि जा कमु कंदा हुआसीं, असांखे पोर्ट्रेट ठाहींदा बैनर ठाहे हुआसीं, ॾींदा। तव्हांखे ठाहे ॾींदा हुआसीं। हा हा ईअं ईअं जेके हूंदा हुआ, कंहिंजो चाचे जो, कंहिंजे पीउ जो, कंहिंजे ॾाॾे जो गुज़ारे वियो आहे, ऐं हा। कंहिंजा इश्क उन दौर में जंहिंजा इश्क हूंदा हुनजा पोर्ट्रेट बि ठाहींदा हुआ असां खां। त इहे असां उन दौर में इहे जेके सभु कम हूंदा असांखे यादि आहिनि, त उहो असांखे थोरी सपोर्ट थी पवंदी हुई। त असां वरी छा कंदा हुआसीं हिन पैसनि जो? सिनेमा ते फिल्मूं ॾिसंदा हुआसीं, ॿियो असां वधि में रंग वठींदा हुआसीं, ऐं थोरा घणा मिलंदा हुआ त पोइ कपिड़ा थोरा वठंदा। कपिड़नि ते घणो ध्यानु न हूंदो, तव्हांखे यादि आहे। जी। असां असां जीन्स पंहिंजा हुजे, इहे ॿ टे शर्टूं हुजनि। ॿ टे शर्ट अलॻि अलॻि ख़र्च हला, बाक़ी जिते आयो राग सां दिलचस्पी हूंदी, जाते जी वेठा त ॻाइण शुरू कंदासीं। जी। ऐं उहो जिते असांखे हूंदो त सम्झी, ॾिसूं न ॾिसूं सम्झी वेंदासीं त तव्हां वेठा आला हूंदव, पईंदा तव्हांजा हुआ। दोस्त हा, यार वेठा हूंदा। अॼु बि असां वटि हारमोनियम में ढोलक सभु आहिनि, सभु सामान आहिनि, वेंदा आहियूं, ॻाईंदा आहियूं, छो त इहे हिन खां सवाइ त रही कोन था सघूं न। जी मौसीक़ी ऐं आर्ट, लिटरेचर, इहे सभु फर्ज़ जा अहम हिकिड़ा हिसा आहिनि, सही। जेके असांखे मुख़्तलिफ़ वांदा थींदा आहियूं त वरी पंहिंजी किफ़्तनि में अची वेंदा ठीकु आहियूं। इन आहे। करे इहो जेको असांखे हिकिड़ो स्टैचू ठहियल आहे जेको सेंट्रल लाइब्रेरी जे साम्हूं हिकु ॿार जो, इहो केरु हा, ठाहियो आहे? इहो असांजो डिपार्टमेंट जो उस्ताद आहे नादिर जमाली, जी। माशाल्लाह। उहो पंहिंजो NCA मां उनजी थियल आहे बैचलर, अच्छा। ऐं ॾाढो सुठो मुजस्मा ठाहींदो आहे। ऐं इहो कॉन्सेप्ट हो त जीअं अंदरि मस्तु उहो अचे थो त हिकिड़ो ॿियो पढ़ण तरफ़ ऐं इल्म पढ़ण जे जो। हवा। ऐं इहो रुगो इहा मूंखे प्रॉब्लम इहो थींदो आहे हिनखे ॾिसी त बाबा हाणे 2024 थी वियो आहे, तव्हां अञा ताईं हिकिड़े छोकिरे खे ॾेखारियो था, छोकिरी नथा ॾेखारियो, माना इहो था चओ त छोकिरियूं आर नॉट वेलकम हियर? न न, छोकिरी हाणे असां रिसेंटली जो कन्वोकेशन थिए पियो न, असांजो हाणे हुनमें असां कमु कयूं पिया। हुनमें असांजी सेक्रेटरी आहे मैडम प्रोफेसर डॉक्टर इरफान अमला, उन हिकिड़ी छोकिरी जो स्टेचू ठारायो आहे जंहिंमें हुन गिदी जी डिग्री खई बीठी आहे, ऐं हिन सां गॾु छोकिरी जो। असां वटि इहो जेंडर त हुयो कोन, हे त बाय द वे हिकिड़ी शुरूआति कई मैडम आपदा तराणी वाइस चांसलर थी, जी त उनखे चयो स्पेस ख़ाली पियो आहे, लेबोरेटरी सां हिकिड़ो किताबु खोले ॿार पढ़े, त जी। जीअं हिकिड़ो लिंक ठहे। हा। त हाणे ज़रूरत इहा आहे त अञा खोड़ अहिड़ा स्पेस आहिनि जी जिते अलामा कादी जो पोर्ट्रेट हुजणो, मुजस्मो हुजणु खपे, जी। ऐं नौजवान जा हुजणु खपनि, सिंबल्स हुजनि। हाणे ॿिया हिकिड़ा उहो आहिनि सॼी जेके यूनिवर्सिटीअ में अगरि तव्हां हणो त हिकिड़ो हा, बिल्कुलु। ॿियो थो असां तासुर अचे। न, असां त डिपार्टमेंट में त डिस्प्ले थियनि था जी मुख़्तलिफ़ शयुनि जा, ऐं कलम आहे जीअं ज़ूला जे साम्हूं हिकिड़ो मान्यूमेंट ठहियो आहे, किल्क ठहियल आहे, उहा लॻियल आहे। हाणे ईअं मुख़्तलिफ़ ॼाण जांच थिया थिए, पर असां वटि फंडिंग जो बि तव्हांखे ख़बर आहे इशू आहे नी। जी। यूनिवर्सिटी कीअं थो सर्वाइव कनि, समटाइम त पघार जे लाइ बि कॾहिं कॾहिं हूंदो आहे त भई हिन महीने कोन मिलंदा, अची थी फंड कोन पियो ॾे। पोइ उहो दौरु हुयो जॾहिं UGC हुई तॾहिं ॿियो माहौल हो, हाणे वरी HEC आहे त उन्हनि पंहिंजा इहे चवंदा पंहिंजे सोर्सिस मां ठाहियो। त यूनिवर्सिटी एज सच रोल प्ले करे पई, पर ज़ाहिर आहे हिकिड़ी उनखे फंडिंग हूंदी त अञा वधीक फाल थी कमु कंदा। पर असां कॾहिं हिन शइ खे ॾिठो कोन्हे, फंड आयो कोन्हे। असांखे फंड जी पवंदी आहे परवाह, त ॿारनि में फंड मुंतक़िल कीअं कजे, उन्हनि खे कीअं अॻु भरो कजे, तो ॿार पंहिंजो कमु कनि पिया। ऐं माशाल्लाह हिन दौर में ॿार असां खां सुठो कमाइनि था पिया। असां उस्ताद आहियूं नी,
असां जॾहिं ईंदा आहिनि असांखे जॾहिं पंहिंजी सक्सेस स्टोरी ॿुधाईंदा आहिनि असांजो रतो थींदो आहे त हुनजा पैकेज ॿुधंदा आहियूं उन्हनि गाॾियूं उन्हनि खे ऐं मुख़्तलिफ़ कंपनियुनि में जेके जेके वॾियूं वॾियूं कंपनियूं आहिनि ऐं ॿाहिरि मुल्क कमर्शियल। में कमर्शियल छो त हिते जेकी असां सिखिया ॾिनी आहे न उहा जी प्योरली मार्केट ओरिएंटेड आहे ऑनेस्टली हुनखे असां तयारु ई न कंदा कयूं त तव्हां जीअं वञो तव्हां खपत थी वञो छो तव्हां वेंदो त 4 माण्हू ॿिया बि खणंदव त इहो सिलसिलो इहो थियो हाणे मूंखे पढ़ाईंदे तक़रीबन 28 साल थी विया जी ऑलमोस्ट त मां तव्हां सम्झो त केतिरियूं बेचियूं असांजे हथनि मां निकितियूं वञनि ऐं उहे केतिरा ॿार उन्हनि वरी पंहिंजा पंहिंजा कंट्रीब्यूशन असांखे हिन महिल किथे बि कंहिं ॿार खे एडजस्ट करिणो हूंदो आहे न रुॻो फ़ोन कंदा आहियूं छो त उन सी वी असां वटि हूंदियूं जी आहिनि ही ॿार वांदा थियनि असां हिनखे असां ख़ासि करे स्टूडेंट्स खे जीअं पास आउट थींदा आहिनि एडवाइस कंदा त कराची वञो ऐं पंहिंजो हुते गॾिजी रिहाइश जो बंदोबस्तु कयो ऐं गेलियुनि खे तव्हां उते पंहिंजो थोरो शेयर कयो ऐं सची ॻाल्हि आहे त हिन महिल यूनिवर्सिटी जा या जामशल मां जेके स्टूडेंट पढ़नि था गेलियुनि में घणे भाई असांजो कमु रखियल अथव ऐं घणे महांगो बि कमु असांजे स्टूडेंट्स जो आहे ऐं हाणे असांजा हिकिड़ो ॻाल्हि बि मशहूरु थी जेको हिकु तव्हांजे स्टूडेंट जी पेंटिंग मुंहिंजे जेका स्टूडेंट हा एग्ज़ैक्टली हा ड्रामे में ॾेखारियऊं ऐं ख़बर पए में थो ॾिसो लॉस थी वियो। उन्हनि वटि आर्ट जो वरी पंहिंजो थोरो इहो तव्हांखे ख़बर आहे हिकिड़ी तंग नज़री बि थिए थी कॾहिं कॾहिं ऐं हीअ सम्झंदा हिकिड़े अहिड़े इलाइक़े में आया आहिनि त हिननि खे ख़बर कोन्हे का या उन्हनि खां अणॼाणे में थिए थो पर पर वैल्यू जेको हाणे त आहे अहिड़ो सही न हूंदो छो त न हाणे कोन्हे 97 96 में असां जॾहिं ग्रेजुएट कयोसीं त इहो थोरो बयास हूंदो हो त अच्छा पोइ हा हुते बि कंप्यूटर साइंस पढ़ंदा या फाइन आर्ट्स हा पढ़ंदा एग्जैक्टली पर फाइन हाणे आर्ट 27 28 साल तव्हांजा ॿार इलाही स्टूडेंट जेके आहिनि ग्रेजुएट थी वेठा आहिनि त हा इहो वॾो फ़ाइदो आहे उन वक़्तु असांजो असांजा को न रुॻो फ्यूचर वेठा आहिनि किथे बल्कि हूंदो उन्हनि ई जी न हो। उते उन्हनि इदारा ठाहिनि पंहिंजा उन्हनि इदारनि में कमु था कनि पिया मुख़्तलिफ़ इदारनि में असांजा स्टूडेंट जेके पढ़ी विया आहिनि उते नौकरियूं कनि पिया जी ऐं उते कमु कनि पिया ऐं कमर्शियल बि कमु ॾाढो था कनि उते पंहिंजो गैलरियुनि में हिन जो कमु रखियल आहे असीं वञूं था त ज़ाहिर असां त वरी पंहिंजी टीचिंग लाइन में अची वियासीं त इन करे ॿारनि सां गॾिजी कमु कंदा मां कमर्शियली बि कमु कंदो रहंदो आहियां ख़ासि तौर ते एनिमेशन जो छो त मुंहिंजी घणी अहिड़ी जेकी स्पेशल आहे मूंखे शौक़ु हुयो हिकिड़ो इहे जेके लकीरुनि मां इहे कार्टून ठहनि कीअं था हलनि कीअं था जी इहो सिखण लाइ लाहौर वियुसि पोइ हुते अच्छा असांजी हा मां तव्हांजी थीसिस बि ॾिठी जेकी हा अनर किलिंग ते मूं ठाहियो कारोकारी ते ऐं जी पहिरीं इहा ॿारनि जे लाइ कंहिंजी फिल्म हुई जेकी BBC हलाई हुई ऐं BBC असांजा स्पेशल वरिती ऐं हिन जी महिल उहा फिल्म उन वक़्तु बि जॾहिं हलाई त मूंखां 4-5 मुल्कनि मां कुझु असां ईमेल्स आयूं जिन फिल्म मूंखां वरिती हुई त असां पंहिंजे कोर्स में रखूं पोइ वॉलंटियरली हुनखे ॾिनी त जीअं मार्केट कमर्शियल आहे त पोइ हुन में चार्जिस आहिनि न त जा जेके पंहिंजे एकेडमिक में रखो त भले रखो त उहो अॼु बि हुननि वटि उहा महफ़ूज़ आहे हुन टेक्निक खे पढ़ाईंदा छो त उहा टेक्निक उन वक़्तु मूं नई पंहिंजी हिकिड़ी एनिमेशन में आंदी हुई ऐं उन में जेको इन्वायरमेंट हुयो सिंध जो ऐं जेको मौज़ू हुयो उन सां वरी कमु करणु ॿारनि ताईं मैसेज करणु ऐं उन खां पोइ एतिरा ई समय अॼु एनिमेशन ॿार कनि था मूंखे ख़ुशी थींदी आहे त मां जेको तव्हां सिखियो ईमानदार त खणी अची ॿारनि सां शेयर कयोसीं जी ॿार अॼु तमामु घणो कमु पिया कनि हा मुख़्तलिफ़ मां बि त इलाही हिते सईद फेस्टिवल्स में मूंखे इहो ॿुधायो इन तव्हां करे चङी वेंदो इहा आहियां जो मुंहिंजो कमु हा कार्टून वारी ॻाल्हि कढी त जेके उते हा सिंधी चैनल आहिनि उन्हनि में ऐं सिंधी ॿोलीअ सां बि हिते डॉक्टर इसाक समेजा जो बि मां कयो एपिसोड हिते त उते में इहा ॻाल्हि अचे थी त बाबा इहे सिंधीअ में मसलन ॿार सिंधी ॾिसनि कोन था सिंधी चैनल्स नथा ॾिसनि उन्हनि जो कंटेंट जो प्रॉब्लम आहे क्वालिटी न आहे त मूंखे ॿुधायो त इहे सिंधीअ में मां ॾिसंदो आहियां हाणे उते उर्दूअ में डबिंग थिए थी कार्टून अचनि था त इहो सिंधीअ में छो नथी डबिंग थिए या इवन ओरिजिनल कार्टून तव्हां सिंधीअ में छो नथा ठाहे सघो उन जी चैलेंज कहिड़ो आहे? न चैलेंज त अहिड़ो ख़ासि कोन्हे पर मुख़्तलिफ़ जेका असां इदारा आहिनि उहे पंहिंजे स्टोरी हिकिड़े स्टाइल में हलनि था पिया उन्हनि इन ते ध्यानु बि कोन ॾियो आहे असांजा हर साल ॿार मुख़्तलिफ़ एनिमेशन ठाहिनि था एप ठाहिनि था गेमिंग ठाहिनि था असां गेमूं ठहियल आहिनि मुख़्तलिफ़ जेके पंहिंजो ॾांदनि जी रेस थी वई हम्म कुकड़नि जी वेड़ थी वई जेका हम्म इहे ॾीटी ॾकर थी वई इहे असां गेमूं ठारायूं पर हाणे हिनखे केरु वठे हर साल असां कोशिशि कंदा आहियूं त मुख़्तलिफ़ गेमूं ठाहियूं था वता इफ़ेक्ट ते स्टोरियूं ठाहियूं खोड़ सां पयूं थियूं वठण लाइ को तयारु कोन इदारो हलो हम्म स्टोरी न वठो बसि ॿार खे भला हुते मौक़ो ॾियो नवां पंहिंजा कम कराइनि जी त इन पासे न इहो ॾाढो इदारनि जी सीरियसनेस कोन्हे का जेकी मूं ॾिठी आहे छो त जी असां मोकिलींदा आहियूं डिफरेंस ॾेई करे अञा ताईं कंहिं बि अहिड़े क़िस्म जो इनिशिएटिव वरितो आहे इवन मां ई जॾहिं करे आयुमि त मूंखे बि यादि आहे मां हिननि सभिनी इदारनि में वियुसि त मूंखे त इहो कमु मां करणु थो चाहियां त उन्हनि इहो छो त असां हाणे हिन में को आहे ई कोन असां किताब छपींदा आहियूं बसि इहो त असां ॿुधी हैरान पिया थियनि
ऐं न वरी पंहिंजी टीवी चैनल्स छो नथा तव्हांखे अप्रोच कनि या टीवी चैनल तव्हां कनि था, उहो चवंदा पैसा असां कोन ॾींदा, भई कमु करिजो असांखे, जीअं हुनजो एटीट्यूड ठाहे तो इहो त हाणे असां ग़लति ॻाल्हि आहे। असां वटि फुकदार अहिड़ो आहे नी शुरू खां वठी, पैसा जेके ॾींदा हिन में छा त ही पर सेकंड जे हिसाब सां हूंदा आहिनि एनिमेशन में, तक़रीबन हिकिड़े सेकंड में 16 ड्राइंग्स खपनि थियूं। हाणे तव्हां ॿुधायो घटि में घटि 24 बि थींदियूं आहिनि। हाणे सेकंड में एॾी महिनत आहे हुनखे सिंक करणु, हुन साउंड वरी ठाहिणु, पर पर उहो जॾहिं डिजिटल, कॾहिं हाणे डिजिटल थी वियो आहे उहो कमु। हाँ डिजिटल थी विया, पर उते बि फ्रेम खपनि था, ड्रा त करणु था पवनि। हाणे टूल्स अची विया आहिनि, जी हाणे टेबलेट सां थियनि था या पेड अचनि था असां वटि, जेके मुख़्तलिफ़ हुन में पेन अचे थी, मूं वटि आहिनि सभई, मां इन ते कमु कंदो आहियां घणो, जी छो त मुंहिंजो कमु सॼो ट्रांसफर थी वियो आहे डिजिटल लाइ घणे भाङे। पर अच्छा जीअं त हिकिड़ी नंढपण जी आदत आहे, उहे रंग बि पिया आहिनि, उहे वठी ईंदो आहे, उन्हनि में ख़ुशबू पंहिंजी आहे, हिन में ख़ुशबू कोन थी अचे या वरी फील कोन थो अचे, जी उहो रंग वरी हणूं था त पोइ वरी उनजो वरी असांखे आदत पियल आहे। जी माना जेसि हाणे रंगनि पिया लॻनि, हाणे त रंग लॻे कोन थो, न कपिड़नि खे थो लॻे, न हथनि खे थो लॻे, पर हाणे उहो जल्दी में कंहिंखे ॾियणो हूंदो आहे त पोइ असीं उहा जेकी बि असाइनमेंट हूंदी आहे जल्दी थी थो वञे, सहूलियत इलाही आहे। ऐं डे बाय डे जेके आसानियूं थियूं हाणे सॉफ्टवेयर जे वजह सां, त ओवर नाइट तव्हांजो किताब ठही था वञनि, अॻे महीना लॻंदा किताब छपण में, हाणे कवर ठही था वञनि, ऐं रन टाइम ते तव्हां चेंज बि करे सघो था, लेआउट इवन बैकग्राउंड चेंज करे सघो था, करेक्टर करे सघो था। अॻे त असां पेंट कंदा सब टाइटल हथ सां, बस जेको जी ठहियो ठहियो, जेके बैकग्राउंड मटाइणो आहे त वरी ॿियो ठाहिणो पवंदो। ही त हाणे एॾो वॾो दौर ऐं एॾो वॾी हिकिड़ी आसानी थी वई आहे। इन आसानी में वरी इहो बि आहे त शॉर्टकट्स ॾाढा आया आहिनि असां वटि जेको असांजो ॿारु कमु थो करे, उहो कमु थो करे क्रिएटिव, जेको मार्केट में वेठो आहे उहो थो खणे जाता वणे कमर्शियल तो जंहिंजी कमर्शियल, ज़रूरत आहे। उहो डाउनलोड करे हणे थो, असां पर इहो डाउनलोड त सही जाते काथे चैलेंज हूंदो आहे, ज़रूरी न आहे त जेको क्रिएटिव कमु हुजे उनजी खपत बि हुजे। छो त आर्टिस्ट जो त आहे न, उहो चए थो मूंखे इहो कमु करिणो आहे, पोइ जीअं थींदो आहे कॾहिं कॾहिं कमर्शियल कमु बि करिणो आहे, पर कॾहिं कॾहिं हुनखे जेकी अंदर में आहे शइ हुनखे उहो कमु करिणो आहे। कमर्शियली त इन करे ज़रूरी बि न करे आहे, जो सम टाइम असां ॿिए जे पॉइंट ऑफ व्यू सां कमु कंदा आहियूं, हू छा थो चाहे असांखां, जी उन करे उहो ॾाढो चैलेंजिंग हूंदो आहे। त उनखे क्लाइंट आहे सम्झो, सपोज़ उहो असांजो जी हिकिड़ो आर्ट खे आर्ट लवर आहे, हुनखे पंहिंजी मर्ज़ी जी का शइ ठाहिणी आहे, त उनजे थाट में वञणु ॾाढो ॾुखियो थींदो आहे। मुंहिंजी मर्ज़ी आहे, मां जेको ठाहियां, मां त पोइ आज़ादु आहियां नी, पर जी मूंखे मज़ो ईंदो आहे जॾहिं कंहिंजे ख़्यालनि सां मां उनजी शइ उनखे ठाहिजां ऐं उहो मुतमिन थी वञे, त मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त शुक्र अलहमदिल्ला तोखे ॻाल्हि वणी वई। त मुंहिंजो घणो रहियो आहे वास्तो इन करे, उहो चैलेंजिंग घणो हूंदो आहे पंहिंजे कमु करण खां वधीक। पंहिंजे लाइ इहो आहे त मुंहिंजी मर्ज़ी आहे, ऐं किथे बि हिनखे वाइंड अप करे सघां थो, ऐं उनमें कहिड़ा बि रंग इस्तेमालु कयां, किथे बि कहिड़ी कंपोज़िशन ठाहियां, पर उहो थोरो सातरा मूं वटि पंहिंजा मुंहिंजो मूड आहे। हाणे हिकिड़ी पेंटिंग ठहंदी आहे, राति जो बंदि कई थी, ॿिए ॾींहुं खोलीसीं त उहा पेंटिंग मूंखे कोन वणंदी आहे, हे छा ठाहे थो यार, हैरान कोन। वरी कॾहिं कॾहिं अहिड़ी ठहंदी आहे त ॿिए ॾींहुं मूंखे एतबार ईंदो आहे, मां हेॾी भली कीअं ठाही आहे। त इहे पंहिंजी कैफ़ियत अजीब आहिनि, जी तो माण्हू त हर हर मूंखे रोज़ इहो हिकु नओं ॿुधायो तजुर्बो सिखे। त कहिड़ा अहिड़ा उस्ताद आहिनि या आर्टिस्ट आहिनि जिन तव्हांखे ॾाढो मुतासिर कयो, जिन ऐं तव्हां उन्हनि खे सम्झंदा हो त उहो तव्हांजा आइडियल आहिनि, उन जहिड़ो कमु करणु चाहींदा हो? उस्ताद त हाणे स्कूल खां जीअं ॿुधायमि तव्हांखे, असांजे हुन दौर में जेकी असांजी लेवल हुई, जी जॾहिं यूनिवर्सिटी में आयासीं, त सभ खां घणो असां सची ॻाल्हि इहा आहे त जीअं बेसिकली आर्ट खे मतिलबु असांखे ॾिसणु सेखारियो त ॾिसबो कीअं आहे। वे ऑफ सीइंग जो किताबु आहे न, उहो असां किताबु पोइ पढ़ियोसीं नागुर साहिब सां, अॻ में असां कचहरी कईसीं, हुन असांखे ॾिसणु सेखारियो, सोचणु सेखारियो, ऐं उन ई जे कम में असांखे ख़बर पई त आर्ट इहो न आहे जेको माण्हू खे थो वणे, हम्म आर्ट उहो आहे जेको तव्हां सां माण्हू खे ॾेखारणु चाहियो, आर्ट उहो आहे जेको तव्हां डॉक्यूमेंट था करणु चाहियो, आर्ट इहो वाह न आहे जेको तव्हां सिनेमा कोन्हे जो पोस्टर हणणो आहे। आर्ट में तव्हांखे वञी हिकु त निफ़रादित हुजे ऐं डिफरेंट हुजे, ऐं ॿी वॾी ॻाल्हि त तव्हांजे कमु अहिड़ो हुजे जेको तव्हांजे नाले सां मनसूब हुजे, जेको तव्हां सिग्नेचर कमु हुजे, त माना हीउ ॾिसी वञ त हीउ नागोरी जो स्टाइल आहे। ॿियो असांजी मैडम मुस्तत मिर्ज़ा असांखे पढ़ायो, न उहा एक्सक्यूज़ मी, इहो सॉरी, तव्हां नागोरी साहब जॾहिं तव्हां पढ़ंदा हो त उन वक़्तु मोकल ते न हुयो कुझु अर्सो? न न असांजो रेगुलर टीचर हो, ऐं बल्कि अच्छा, असां खां पोइ बि थोरो सो मूंखे रहियो। यादि पियो थिए त उहो थोरो हले वियो कराची अलाए को 2-3 साल। ऐं हिकु मोकल कंदो विच में, फैमिली जा कुझु हुयसि इशू, त मोकल कई, पर अच्छा हुन अच्छा अर्ली वरिती पंहिंजो, पंहिंजो रिटायरमेंट अर्ली वरिती, उहो कुझु अच्छा साल कुझु खां कुझु अर्सो, पर असां 4 साल नागुर साहिब खां पढ़ियोसीं। अच्छा ऐं अच्छा असां ठीकु खां पोइ तव्हां असांखां थोरा जूनियर हुयो, जी त जी पोइ नागुर साहिब जो वरी आख़िरी वक़्त में पोइ वरी पंहिंजो कोई कयईं, पर
उनजी इहा मां शइ ॾिठीसीं, असां आख़िर ताईं कनेक्ट रहियासीं। नागुर साहब खे पाकिस्तान प्राइड ऑफ परफॉर्मेंस बि मिलियो ऐं ॿिया बि वॾा वॾा दुनिया में अवार्ड मिलिया, पर लास्ट मोमेंट में जॾहिं साईं ते असां वेंदा रहंदा हुआसीं, जी घुराईंदो बल्कि फोन करे, त हू तकलीफ़ में उहे बीमार बि रहे पियो, पर हुननि जे कपिड़नि ते रंग सॼा लॻल हूंदा हुआ। मूं वटि वाह फोटो पिया आहिनि छा। वाह चई मुंहिंजी शइ तव्हां, चई मां कमु पियो कयुमि, मुंहिंजी पोइ तव्हां चई ॾिसो मूंखे थोरो बि साहु पवंदो आहे न, मोती वरी बुर्श खणी वेही रहंदो आहे, त वाह मुंहिंजो आख़िरी वक़्तु बि रंग नथा हुजे। ऐं पोइ मूंखे सची ॻाल्हि आहे त उहा ॻाल्हि यादि ईंदी आहे त मूंखे बि इहो लॻंदो आहे त असां में थोरी बि देरि सां सघ हूंदी, इन कम खां परे कोन थींदा, इहो ई कमु करिणो वाह आहे। ऐं पोइ असां नागुर साहब जो जेको फैमिली हुई, उनजी जेकी वाइफ माशाल्लाह, उन असांखे तमामु वॾी इज़त ॾिनी। उनजो पुटु मंसूर ऐं उनजी धीअ रुमेसा, उहे बि असांखे औलाद वांगुरु भाईंदो। त पोइ मां उन्हनि खां हुजत करे नागुर साहब जी आख़िरी जेकी पेंटिंग हुई, उनजा आख़िरी बुर्श, ट्यूब, उनजा सामान, ऐनक, सभु शयूं वठी सिंधाला जी असां कार्नर ठाहियोसीं, उहो जी बि आहे माशाल्लाह। अच्छा त उहो असांजो फाउंडर आहे, हिकिड़ो फाइन आर्ट्स जो। जी ऐं सिंध जो पहिरियों इदारो आहे, सिंध जो पहिरियों इदारो जेको डिग्री अवार्डिंग अवार्ड हुयो, माना इदारो हुयो। या उन वक़्तु कराची में बि डिग्री कोन मिलंदी हुई, डिप्लोमा अच्छा कराईंदा। अच्छा ही पंजाब खां पोइ सिंध जो वॾो इदारो हुयो जेको नागुर साहब एस्टेब्लिश कयो। ऐं पोइ कराची में डिपार्टमेंट खोलण बि ॾुखियो हुन दौर में। इहो नालो अॼु ताईं कोन रखी सघिया आहिनि, हुननि नालो रखियो आहे विजुअल आर्ट। हम्म फाइन आर्ट्स अफोर्ड कोन पकड़े सघनि। फाइन आर्ट्स जो हिते ई असां वटि नागुर साहब जी देरि हुई, छो त जंहिं तरीक़े सां ॿियो हुनजी कनेक्शन सिंध जे सभिनी अदीबनि स्कॉलर सां हूंदी। हे सभु दोस्त हूंदा हुआ। इब्राहिम जोयो साहब तमामु घणो दोस्त हूंदो, जाम साकिब दोस्त हूंदो, ऐं जावेद भुट्टो साहब हुयो, ॿिया दोस्त इन जा, फरीद साहब हुयो फिलासफ़ी जो, तव्हांखे यादि हूंदो। जी उनजो हिकिड़ो पूरो सर्किल हो, न रुॻो हिते पर कराची में बि। कराची में जीअं हुते कमाल रिज़वी साहब हो, उनजा दोस्त हुया तमामु ॿिए छा, साजिद हुसैन आहे जेको एक्टर आहे, उहो दोस्त हूंदो। इहे जी असां ॾिठासीं घर में। ऐं हुन वटि इहे महफ़िलूं थींदियूं कच, उहो इहो ई चवंदो त असां हिकिड़े ख़ासि टाइम लाइ आया आहियूं ऐं पंहिंजो हिसो कढणो आहे, पर ईमानदार सां कढणो आहे, छो त असांखे पोयनि जे लाइ छॾे वञिणो आहे कुझु न कुझु, त उहे पंहिंजी शयुनि खे पंहिंजो ॾिसी करे अञा पंहिंजे कम खे अञा अॻिते वधाइनि, छो त तारीख़ जुड़ी ई आहे। अॼु असां वञूं पिया ॿार यूरोप था वञूं, ॿियनि मुल्कनि था वञूं, त उन्हनि पंहिंजी म्यूज़ियम्स में कहिड़ी लर्निंग आहे। असां वटि हशर इहो आहे त असांजे म्यूज़ियम जेके आहिनि बि, उहो जंहिं हालत में आहिनि उहो तव्हांखे ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे। पर जी मां सदाईं इहो रिक्वेस्ट कंदो रहियो त सिंध जे हर शहर में, हर डिस्ट्रिक्ट में हिकिड़ो म्यूज़ियम ज़रूरु हुजे, छो त हुनजी पंहिंजी कहाणी आहे। मूंखे इहो बि मौक़ो मिलियो फरहान त मां सिंधाला जी में बि कुझु अर्सो कमु कयो। हा अब्दुल इन ते कादिर मां जीलन तव्हां खां साहब। पुछण थो चाहियां हा त सिंधाला जी त डायरेक्टर रहियो, काफ़ी सारो कमु कयो, कोऑर्डिनेट्स रहिया हुआ, जीअं नागौरी साहब जो बि। त हा हिकिड़ी माण्हुनि में शिकायत हूंदी त हिकिड़ी यकसानियत आहे सिंधाला जी में। माना तव्हां अगरि वियो हिकु दफ़ो, त तव्हां वरी 5 सालनि खां पोइ वियो त साॻी ॻाल्हि हूंदी, त माना का बिल्कुलु। अट्रैक्शन न हुई अटे। त बाबा मां 1 साल वियो यार, 2-3 साल थी विया आहिनि, हाणे तब्दीली आई हूंदी, वरी वापसि था हलूं। बिल्कुलु बिल्कुलु सही था चओ। छो त हाणे जेके म्यूज़ियम अथनि हालोग्राम में आया आहिनि, 3D में अची विया आहिनि, इंटरेक्टिव म्यूज़ियम्स आहिनि सॼा दुनिया में। जी असांजा बाक़ी जीअं पुराणे जीअं 1970 में ठहियो आहे, असांजे इन खां अॻु में त इहो सिंधी अकेडमी नाले सां हैदराबाद में, पर हिते जाम शहर में 1970 में स्टेब्लिश थियो। हिन में अलाना साहब, मैडम मेहताब राय थी, ऐं मुख़्तलिफ़ वक़्तनि में हमीद आखू साहब कमु कयो, शौक़त शोरो या अब्दुल कादिर जूणी जो, इहे रहिया। इन्हनि वॾी कलेक्शन सिंध मां कई, हिकिड़ो दौर फील्ड वर्क कयो, ऐं जी असांखे बि मौक़ो मिलियो असां गॾु कमु करण जो। मां जॾहिं म्यूज़ियम में जॉइन कयो त तॾहिं मूंखे यादि आहे त हिकिड़ो ख़ासि पैटर्न हो त शीशा ठहियल आहिनि, हिकिड़ो बंदि आहे, ऐं उन में कुझु जेके तमामु हाणे माण्हू शिफ्ट ॾिसण बि उहे ईंदा, त हीअ माना कहिड़ो कबीलो आहे, उन कबीले जी रहणी, उनजा कलर्स, उनजो कपिड़ा। त उन वक़्तु मूं कबीलनि खे हटी करे मूं हिकिड़ी ॿी ॻाल्हि कई त असां सिंध जूं अहिड़ियूं शयूं थोरी ॿियूं बि ठाहियूं, ऐं उहे जीअं शादी जे मंदरु मूं हिकिड़ो आइडियो ॾिनो उन दौर में। त हुननि जो जी इहो असां छो ठाहियो, चयो शादी असांजो ख़ासि आहे, घोटु कुंवार, माहौल घर, हम्म उन में वॾो असांखे मूंखे फेस करिणो पियो। उनजी शीशनि में ठहंदो, मूं चयो न असां हिकु एंटीक थोरी आहे, असां अॼु था ठाहियूं, इहो को पुराणो असांखे कोन मिलियो आहे 5,000 त पुराणो। हीअ माण्हुनि जे लाइ ओपन हुजे, गॾु फोटो कढाइण पीढ़नि सां, भले शादी हम्म में शामिल थियनि अची, त इहो असांजी हम्म प्रमोशन थींदो। ॿियो असां ठाहियोसीं मल जो मंदरु, सिंध जूं रांदियूं जेके आहिनि उहो अॼु बि अथव हुते, उहो मां ठाहियो हुते, ऐं मुंहिंजी टीम जॾहिं हुई हुते, मैडम रज़िया आई, सुल्तान हुयो, खोड़ सत्रहं असांजा इनिशिएटिव इहो असां वरितोसीं। ऐं ॿियो असांजो अञा प्रोजेक्ट हुया त ॿारनि जो म्यूज़ियम ठहणु खपे। इहे 2-3 हुया, पर वक़्तु मौक़ो न ॾिनो,
ऐं वरी तव्हांखे ख़बर आहे त हिते वरी सिचुएशन अहिड़ी हूंदियूं आहिनि, तव्हां थोरो इदारे खे मथे खणंदो, पोइ तव्हांखे मथे पाणे खणी ईंदा, उतां तव्हांखे हा हटाए छॾींदा। ठीकु पोइ आहे। इहे बि ॾींहं ॾिठासीं त इहो कीअं थियो छा थियो, पर शुक्र अलहमदिल्ला त जेको बि वक़्तु मिलियो असां ॿियो तव्हां टीम कॉर्नर्स बि ठाहिया साईं, इलाही जीअं त ठाहियो, जो भुटे तमामु साहिब जो। तमामु घणा असां भुट्टे साहिब जा, बेनज़ीर साहिब जा, आलम चने जो, नसीम खल साहिब जो, असांखे उस्ताद बुखारी जो कोन हुयो, सोरा फ़कीर जो, तारिक आलम, हसन दर्स, ऐं जेके जेके मूंखे अनीस अंसारी, इहे सभु उहे माण्हू आहे जेके मुंहिंजा ज़ाती वास्ता हुया, जॾहिं मां लड़ी वेंदो हुउसि त मूंखे कुझु ॾियो त मां हुते कॉर्नर ठाहियो, ऐं उन्हनि वॾी इज़त ॾिनी ऐं इलाही सरतो सां हिकिड़ो कलेक्शन कईसीं। पर इहे हाणे हिकिड़ी जाते बीह रहिया आहिनि, असांखे अञा हिनखे वधाइणो आहे। पर मुंहिंजी इहा अॼु बि रिक्वेस्ट आहे पंहिंजे जेके बि असांजा इदारा वॾा वसा वारा आहिनि, त सिंध जे सभिनी शहरनि खे लाज़िमी करार कयो, छो त खैरपुर में 5 तारीख़ आहे, जी। शिकारपुर जी 5 तारीख़ आहे, उतां शयूं गुम थियूं अथनि, दरवाज़ा हम्म। खणी खणी था छॾनि पिया, उते एंटिक्स हुया, आर्ट हुयो, उते वॾो वॾो कमु थींदो हुयो, हम्म। लाड़काणे में पंहिंजो हिकिड़ो आहे, दादू में पंहिंजी आहे, उते वॾा इहे न रुगो शहर आहिनि, तव्हां इहा कॾहिं तारीख़ आहे अप्रोच असांजी। कयो आहे कल्चरल डिपार्टमेंट खे त हाँ बाबा इहो बिल्कुलु कयो, कमु? बिल्कुलु कयो, अच्छा। बिल्कुलु कयो आहे, ऐं मूंखे हमेशह पॉज़िटिव रिस्पॉन्स बि मिलियो आहे। ऐं जी मां हिकिड़ी शइ मेंशन कंदुमि त असां हिकिड़े थीसिस में सरदार शाह साहिब गुज़ारिश कई, छो त असां हुन दौर में गॾु रहियासीं, पढ़ियासीं, त असां जेके प्रोग्राम में अचे पोइ हुन टाइम ॾिनो ऐं ॾाढो सुठो टाइम, 2 टे कलाक असां सां गॾु हुयो। हुन सां हिकिड़ी रिक्वेस्ट कई, असांखे को फंड वंड न ॾियो, न का ॿी मदद कयो, असांजा जेके ॿार निकिरनि पिया, हम्म। एॾा हाणे निकिरनि था, इन्हनि खे सिंध जे स्कूलनि में या कॉलेजनि में जाइ ॾियो, जीअं पंजाब में आहे। उन वक़्तु उन उन फ़क़ीर सां कई, हुन इहो चयो त मां वञी हिन कम ते वर्क मिनिस्टर थियो एजुकेशन जो, त जी असां चयो सर हीउ जाइज़ मसइलो आहे, तव्हां जेकॾहिं सिंध में न रुगो आर्ट जा बल्कि म्यूज़िक जा बि हुननि पोइ टीचर रखिया, जी। इहो 10 साल खां पोइ तव्हांखे सिंध खे नओं करे ॾींदा, छो त इहे जेके वेंदा हितां मास्टर्स करे फाइन आर्ट्स जा स्टूडेंट्स ऐं टीचर थींदा हुते, उहो ज़ाहिर आहे असांखे तयारु करे मोकिलींदा, असांखे हिननि खे ज़ीरो खां थो पढ़ाइणो पए। ऐं लाहौर में जॾहिं असां हुयासीं एनसी में, त उन कॉलेज में बि आर्ट पढ़ाइनि पिया, जी। इहो इहो वाकई क्रेडिट वञे थो हिन गवर्नमेंट खे बि, ऐं जेको आहे ॻाल्हि उहो करणु खपे, ऐं खोड़ सां ॾाढा कम जेके हुननि जा आहिनि करणा, करे सघनि था। म्यूज़िक जी ॻाल्हि कयमि, ऐं अहिड़ा ॿियो त हिननि हाणे काफ़ी तव्हांजे स्टूडेंट्स खे आर्टिस्ट या इहो आर्ट जो टीचर रखनि था? रखनि था, अपॉइंट कया अथऊं, दादू में असांजा कमु कनि पिया, ऐं हाणे वरी पोस्ट अनाउंस थियनि पियूं, त मां सम्झां थो त जे खैरपुर में मोर देन 50 खां मथे पोस्टूं आहिनि, उते जेके एप्लीकेशन आयूं 3-4 बि कोन आयूं, अड़े त बड़े। हाणे हाणे एतिरो असां वटि स्पेस निकिरे पियो, जो हिन फील्ड में ॿार ईंदा हाणे, असां हिकिड़ो स्पेस ठाहे छॾियोसीं, ऐं अलहमदिल्ला इहे अॼु दौर में, ऐं इहो एफर्ट्स क्रेडिट वञे थो हिन गवर्नमेंट खे बि, सची ॻाल्हि इहा आहे, इन पासे हुनखे सॼी छो त उहो पाण अदीब आहे, शाइर, हुनखे ख़बर आहे त हिनजी अहमियत फ़ज़िलत छा आहे। त इन खां अलावा बि जेके असांजा जेके गैलरीज़ आहिनि उहे हुजणु खपनि, एग्ज़िबिशन थींदियूं रहनि, छो त असां त हलिया वेंदा हिकिड़े वक़्त खां पोइ हिते छा था ॾेई वञूं, ऐं दुनिया तव्हां ॾिसो फरहान साहब केॾी अर्न पई करे हिन आर्ट मां, हिन जी एग्ज़िबिशन्स मां, प्रोग्रामनि मां, एॾा यूरोप इलाही वॾा सॼो वॾा मां, इदारा आहिनि, हाणे ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हुनखे फंडिंग हा बि ॾिसो आहे। माण्हू माण्हुनि खां ॻोल्हे फी इहो बि त वठनि था जेको अंदरि वेंदा आहिनि। फीस ॾियनि पिया, जाॾे असां घुमण वेंदा आहियूं, को न को म्यूज़ियम हूंदो आहे, आर्ट बिल्कुलु हूंदो आहे, बिल्कुलु यको तव्हां कलाकनि जो बिल्कुलु कलाक वेठा हूंदा कलाक, आहियो। ऐं असां वटि हुनर जेके आहिनि केॾा केॾा हुनर आया, असां वटि झंडी जो कमु हो, खेस जो कमु हुयो, असां लुंगी ठाहींदा, इहे सभु शयूं तव्हां असां ॾिसो त केॾियूं ख़तमु थी वियूं, हाणे उहो सभु असां ठहनि ई कोन थियूं, हाणे ॿियनि शहरनि मां थियूं असांजे अचनि, असांजा माण्हू उन्हनि खे प्रॉपर उन्हनि खे न मिलियो, पर कुझु पर्सनली जीअं हमीद आखू साहब आहे, उन जी हिकिड़ो ॾाढो सुठो कमु कयो आहे, त उन्हनि पंहिंजे सिटको जे पारां हिकिड़ो पंहिंजो शॉप रखियो आहे, ऐं उन में जेके बि आर्टिज़न्स आहिनि उनखे घुराए कमु कराईंदो आहे, ऐं उहा ई क़ीमत रखंदो आहे जेकी हुनजी उनखे ॾींदो आहे, माना हुनजी पंहिंजी कमीशन कोन्हे का, मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे त जी। अहिड़े क़िस्म इहो जा जेके किथे इदारा आहे? आहिनि। इहो सिंध म्यूज़ियम में आहे, ऐं उन ॾाढो सुठो ठाहियो आहे, कराची में उनमें आहे? हैदराबाद में बि आहे, कराची में बि अथव, कराची में होटा पैलेस अथनि, अच्छा ऐं अच्छा अच्छा। हैदराबाद में सिंध म्यूज़ियम में, उन में ॾाढो सुठो पिया कहिड़ा कम थींदा, पर उन जेको शॉप आहे, छो त मुंहिंजा बि दोस्त जेके ॿाहिरि ईंदा मां उते वठंदो आहियां, उन कास्ट बि मुनासिबु आहे, पर सुठी ॻाल्हि आहे त उन्हनि खे राइनि था, 2-टे ॾींहं कमु कनि था, उहो जेको कमु कनि था उनजो ख़र्चु जेको कनि था पाण था कनि, ऐं उनजी क़ीमत जेकी आहे उहा जेकी हू ॿुधाइनि था, उहा उन ई क़ीमत में सेल था कनि, त जीअं साॻी सॼो सभु पैसा हुन मज़दूर खे मिलनि, न त अॻे छा हूंदो त विच वारो घणो माण्हू पैसा खणंदो, तव्हांखे ख़बर आहे, गज ठाहींदा पोइ खपंदा त उनखे घणो मिडिल मिले मैन थो, सॼो खाई छॾींदो। मिडिलमैन सॼो खाईंदो, आर्टिस्ट खे पहिला एॾा पैसा मिलंदा ई आर्टिस्ट, कोन। हाणे त ॾिसो माण्हू शौक़ सां, ॿियो वरी जेके हेड़ा हाणे एक्टिविटी थियूं आहिनि, अॻे त अहिड़ियूं कोन हूंदियूं, हाणे मुख़्तलिफ़ कल्चरल डे ॾियनि था कनि था, उनमें
टोपी खां वठी अजरक खां वठी मुख़्तलिफ़ जेके ॿियूं शयूं आहिनि उहे उन्हनि बि नओं साहु खयो आहे। जी उन्हनि बि हिकिड़ी नई, छो त हाणे ॾिसो आइडेंटिटी जेकी आहे असांजे ॿार खे मिले पई। पहिरियों असांजे दौर में इहे शयूं एॾियूं घणियूं न हुयूं। हाणे आइडेंटिटी ॿार पंहिंजो पूरी दुनिया सां जॾहिं मिले थो न, उहो पाए त मूंखे ई ख़ुशी थींदी आहे ऑनेस्टली। जॾहिं ॿार ॼणु था त जॾहिं मां ॿुधायां त मां कहिड़े शहर मां आयो आहियां, इंडस वैली सिविलाइज़ेशन मां आयो आहियां, त उहे हिकदमि पुछंदा इहा किथे आहे। जीअं ॿुधायो अच्छा एॾो एंशियंट आहे, मुंहिंजो असांजी कंटेम्पररी आहे, इजिप्ट आहे, मेसोपोटेमिया आहे। ऐं इन सां असांजो जॾहिं थोरो डिटेल ॾियूं था हुनखे ॾेखारींदा आहियूं फोटो बर्थ, हू असांखे ओतिरी वैल्यू था ॾियनि त तव्हां हिकिड़ी वॾी हिस्ट्री खां अचो पिया। त इहे सही खेतो त माशाल्लाह तव्हांखे ख़बर आहे त हिनजी वॾी हिकिड़ी अहमियत फ़ाज़त रही आहे। सो उन करे ईंदड़ वक़्तु जेको अञा चैलेंजिंग वारो आहे, कॉम्पिटिशन जो आहे, ऐं अॼु जे दौर में जेको थोरो गाफ़िल थो थिए उहो गेम मां निकिरी थो वञे पियो। ऐं ठीकु नए असां हिकिड़ो महीनो बि सॉफ्टवेयर नथा यूज़ कयूं, नवां मार्केट में अची पंहिंजनि, आहे नवां बिल्कुलु। टूल्स था अचनि। हा जी त हाणे मूंखे इहो ॿुधायो त कलाकु पूरो थियण वारो आहे, खुटायूंसि था हाणे, त हाणे कीअं था ॾिसो फ्यूचर पंहिंजो बि, पंहिंजे इदारे जो बि, ऐं फाइन आर्ट्स जो बि सिंध में नेक्स्ट 10 years में त किथे शयूं वधंदियूं? बिल्कुलु वधंदियूं, छो त वधी चुकियूं आहिनि, वधनि थियूं। नवां घस, नवां शोभा, ऐं नओं माहौल, एप्रिसिएशन। ॾिसो सखर जहिड़े शहर में हाणे उते हिकिड़ा त कल्चरल आर्ट कॉम्प्लेक्स ॾाढो काउंसिल सुठा ठहिया आहिनि। हा आर्ट काउंसिल बि आहे, ड्रामा बि थियनि था। अरोड़ यूनिवर्सिटी में हाणे जेको शुरू थियो आहे उनमें न रुगो आर्ट आहे बल्कि आर्कियोलॉजी आहे, एंथ्रोपोलॉजी आहे। उनमें ॿार अचनि था, इंजीनियरिंग बि शुरू करे छॾियो। ठीकु आहे, हिकिड़ो माहौल ठही वियो आहे ऐं हाणे अपॉर्चुनिटी आहिनि। हाणे अॻे दफ़े डेडिकेटेड ॿार ईंदा हुआ जाम शुरू ताईं। हाणे हुनजे घर में हुनखे मौक़ो मिले। नवाब शाह जा ॿार उते पिया पढ़नि जेके हिननि कॾहिं सोचियो बि कोन हो। सखर में हुननि खे अपॉर्चुनिटी मिले पई, पर तंहिंजे बावजूद बि सॼी सिंध मां जाम शहर में असांजे इदारे में तमामु घणी दाख़िला थींदी आहे। उन अच्छा सबबु इहो आहे त हिकु नालो यूनिवर्सिटी जो, ऐं मुख़्तलिफ़ जेके एक्टिविटियूं असांजी थियनि थी पई उहो मीडिया में अचनि थी पियूं, माण्हू ॾिसनि था पिया। ऐं असांजी दाख़िला में माशाल्लाह हर साल असांजो इज़ाफ़ो थिए थो। ऐं ख़ुशी थींदी आहे त हिकिड़ो माहौल आहे, हिन में जेके नौजवान अचनि पिया उहे ॾाढा हाणे पढ़िया लिखिया अचनि पिया, छो त मुख़्तलिफ़ टेस्टूं ॾेई पिया अचनि पिया। हिन जी हिकिड़ी जनरल टेस्ट बि थिए, वरी असांजी आर्ट जी अलॻि टेस्ट थींदी आहे, त पूरा फिल्टर थी ॿार अचनि था। उहो एकेडमिकली बि थोरा सुठा आहिनि। ॿियो वरी जॾहिं असां पढ़ायूं था त उनखे पाण बि थोरी ख़बर आहे, उहो उते ई गूगल था करे छॾनि। हाणे क्लास में असांखे पाण ई थींदो आहे अलाए छा पुछनि वरी हिकदमि, छो त हुनखे हिकदमि आहे न असां जीअं टॉपिक जो नालो सां रखूं त गूगल था करे छॾनि। पोइ डिस्कशन जा वधीक मज़ो थो ॾिए। त ॿार हम्म जदीद नई विकीपीडिया में बि शयूं खणंदा ॿियनि था, पोइ ॾाढो मज़ो ईंदो आहे। पोइ कुझु शयूं नयूं हूंदियूं आहिनि त मां हुनखे फ्रीली चवंदो आहे त इन ते सुभाणे डिस्कस कंदासीं। अॼु मूंखे पूरो करण जो जेको मां तव्हां लाइ खणी आयो आहियां, पर वेलकम कंदा आहियूं। ऐं ॿारनि खे चवंदो आहे त असां तव्हांजा फैसिलिटेटर आहियो। ऐं हाणे उहो दौरु कोन्हे जो असां जेको चऊं उहो ई सभु आहे। हाणे तव्हांजा सोर्सिस तमामु घणा आहिनि, तव्हांजा किताब रुॻो न आहिनि, तव्हांजा सोशल मीडिया ॿिया बि आहिनि। तव्हां जितां बि नॉलेज मिले थी उतां वठो, ऐं तव्हां जेतिरो बि हिन में कमु कंदव उहो तव्हांजी पंहिंजी सिख्या थींदी। त फरहान फ्यूचर में सिंध जो बल्कि हिन मुल्क जो तमामु सुठो रोशन मुस्तक़बिल आहे, छो त ॾात त आहे, हिन में को शक न आहे। सही असां जरा माण्हू लाहौर था वञनि त उते नुमाया पोज़ीशन पिया खणनि, असांजा छोकिरा जेके वञनि उते वञनि था। ॿाहिरि था वञनि त असांखे केॾो वॾो उते रिस्पेक्ट मिले पियो, असांजे कम खे वैल्यू ॾियनि था ऐं घुराइनि पिया, उते कॉन्फ्रेंस में घुराइनि पिया, आर्ट एग्ज़िबिशन में घुराइनि पिया। इहे हिसाब थी आहे त जॾहिं असांजी एॾी वॾी का अप्रोच कोन्हे रही, हिकिड़ी सिफारिश हुई। पर अॼु जॾहिं उन्हनि सां कनेक्ट थियनि था, उनजे सिर्फ़ु उन पेज ते वञी पंहिंजो कमु था रखूं त फौरन असांखे इंविटेशन ॾियनि पिया ऐं असांखे वेलकम कनि पिया ऐं उते लेक्चर करनि पिया। त लॻे पियो त असां जेको हिते कमु कयूं पिया हुन में को हिन में हिकिड़ो वॾो फ़र्क़ु कोन्हे को। फ़र्क़ु इहो आहे त हुननि जा जेके इन्वायरमेंट आहे या इदारा आहिनि उहे हिकिड़ा वेल डिसिप्लिन आहिनि, जा ॾाढा हिकिड़ा आहिनि, जेको असां कोशिशि कयूं था हिते को अहिड़ो ठाहियूं। ऐं इनशा ताला फ्यूचर में मां त पंहिंजे नौजवान मां ॾाढो पुरमीद हूंदो आहे, छो त उहो नौजवान असांखे बि असांजे वॾनि ईअं पंहिंजो सपोर्ट कई त असांजो वधीक फ़र्ज़ु आहे त असां पंहिंजे युथ खे पंहिंजो उन पासे खणी हलूं। त उनखे इहो ॿुधाईंदा आहियूं त तव्हां में गर्ल्स कहिड़ा आहिनि। असांखे ईअं कंहिं न ॿुधायो, असांखे हिकिड़ी शइ महसूसु थींदी आहे, असां वैल्यू कंदा त हे कहिड़े पासे घणो वञो रुझान आहे। पोइ हम्म कोशिशि कंदो खे पाण चवराईंदा त मुंहिंजी पसंदि फील्ड इहा आहे, मतलब इहे तुंहिंजे वाता ॿुधणो हाणे तुनखे लॻी वेंदुसि। ऐं तूं रुॻो पेंटिंग छो थो ठाहे, तूं स्कल्पचर ॾाढो सुठो थो ठाहे, बसि तुंहिंजे पासे हलणु। स्पेशलाइज़ेशन जो दौरु हाणे। असां त सभु हम्म धंधा कया, सभु कमु कयासीं, मुजस्मा बि ठाहियासीं, पेंटिंगूं ठाहियूं, टेक्सटाइल जा कम कया, छो त फाइन आर्ट में सभु कुझु हूंदो। शो हिकिड़ो नाउ डेज़
स्पेशलाइजेशन आहे ऐं ॿार खे चूज़ करणो पवंदो हिकिड़ो शोबो। तो ये काफ़ी शयूं आहिनि जेके नौजवान खे मिलनि थियूं। बाक़ी असां पंहिंजी इंजॉयमेंट जी आहे कम जी, उन सां पंहिंजो पाण खे पिंजरा वियो आहे। कॾहिं कॾहिं सोचींदा आहियूं त वक़्तु इहो कीअं वारी वांगुरु हथ में निकिरी वियो, एॾो वॾो अंगनि जो जेको ॾिसूं था न केॾो गुज़री वियो आहे, जी इहो कॾहिं कॾहिं हैरान कंदो आहे त इहो साम्हूं कीअं गुज़री वियो। हाणे असांजी जॉब वञी 4-5 साल बची, छा ॿुधाए, असीं त कल्ह कमु शुरू कयोसीं। जी त होपफुली असां जेसि ताणी आहियूं ऐं मूंखे ख़बर आहे त असां भले नौकिरी मां असांजी रिटायरमेंट बि थी वञे, पर कम में रिटायरमेंट तॾहिं कॾहिं बि कोन थींदी, छो त हीउ कमु असांजी पसंदि जो कमु आहे। मां इहो ई चवंदो आहियां त असां जेको कमु मिलियो आहे उहो असांखे वणे पियो। ऐं हाणे असांजी सुञाणप आहे, हाणे सर्वाइवल नथा कयूं त असांखे अजीब क़िस्म जी तबियत में बेचैनी थींदी आहे। त उहो किथां न किथां कुझु न कुझु, तव्हांखे ख़बर आहे पेंसिल पनो पियो आहे, कुझु न कुझु पोइ ठहंदो आहे जी, ज़हन में चवंदा बि आहिनि थोरो त आर्टिस्ट ऐं जेको रिसर्चर आहे उहो कॾहिं रिटायर न थींदो आहे। न थींदो आहे। ॿियो जी नेगेटिविटी जेके आहे उहो माण्हू जे अंदरि जी हिकिड़ी रोशनी थो खणे। मूं आर्ट में बि कोन्हे सभई आर्टिस्ट जेके आहिनि से हितां सभई निकिरंदा, सभई कामयाबु थियनि था आर्ट में या कंहिं बि फन में। उहो ई माण्हू कामयाबु थींदो जेको पंहिंजे शयुनि खे रियलिटी सां कंदो, ॿिए जे कम खे पंहिंजो करे पेश कंदो, घणा ॾींहं कंदो। मतिलबु इहा ॾाढी इंपॉर्टेंट शइ आहे त रियल बेस नथो थिए माण्हू त पोइ हमेशह उते ई थो रहे, पोइ वेठो थो पंहिंजे पाण खे हर भरो तजुर्बनि में गुम करे उमिरि में यादि छॾे। इहा ॾाढी इंपॉर्टेंट आहे। जेके बि असांजे हुनर आहिनि, अॼु जी नौजवान पाण माशाल्लाह इलाही अवेयर आहे। ऐं मां पंहिंजे ॿारनि खे बि चवंदो आहियां त तव्हां उहो कमु कयो जेको तव्हांखे वणे थो। तव्हां तव्हांजे भले घर ॿारनि में खे आर्ट जो शौक़ु आहे? कंदा आहिनि, पर मां उन्हनि खे कॾहिं कोन चयो आहे। नंढड़ा हूंदा कंदा आहिनि, हाणे वॾो थिया आहिनि त वरी उनखे पंहिंजा ॿियूं फील्डूं वणनि थियूं। AI में को वियो आहे, के छा में था वञनि। ऐं हिकु जेके नंढा आहिनि उहे मूंसां गॾु हूंदा आहिनि, छो त थोरो बेसम्झ आहिनि त कमु कनि था, जी सम्झ सां अचनि था, पोइ हुनजा रस्ता पंहिंजा, हुनजा दोस्त पंहिंजा। छो त घर जो माहौल असांजो वरी थोरो मुख़्तलिफ़। मुंहिंजी घरवारी आहे डॉक्टर हुंदी, उहो मेडिकली माना MBBS डॉक्टर आहे, उहो पढ़ाईंदी आहे। मां वरी आर्ट जो, असां ॿई हिक ॿिए खां वरी नोए असांजा शोभा ई अलॻि आहिनि। पर ॿार में वरी ॿई शयुनि जा स्किल्स आहिनि। आर्ट्स ज़बरदस्त कंदा आहिनि ऐं सिंबॉलिक आर्ट कंदा आहिनि। ॿारनि जो कमु तमामु घणो मोटो सेफ थियल आहे। हिननि जेको अच्छा ठाहियो मां सभु प्रिज़र्व कयो आहे। मुंहिंजो आर्ट, मुंहिंजी अमर सेफ थियल आहे घर खैरपुर में। वाह। ईअं मां हिन जो कमु बि ॻोल्हे रखंदो आहियां, तारीख़ त रखंदो आहियां। तव्हां चाहे त मुंहिंजो ॿारनि तव्हांखे जा लॻे नथो त तव्हांखे कंहिं ॿारनि जी बि का एग्ज़िबिशन करणु खपे? हा, हिननि खे सॼे मौक़ा त सॼे मिलंदा सिंध जे आहिनि। ॿारनि खे अगरि घुरायो? ॿारनि जे सां इलाही इवेंट कया आहिनि, ट्रेनिंग्स कयूं अच्छा आहिनि। शालती वॾी शाइरी ते असां इलाही कमु करायोसीं सिंध जे, बल्कि हैदराबाद जे स्कूल डिपार्टमेंट सां असां जेको साईं रसूल बख़्श शाह साहिबु इहो या एजुकेशन में उन सां हिकिड़ो आइडियो ॾिनो त साईं असां शाह साईं जे शाइरी ते चऊं था कमु कयूं, बसि ज़बरदस्त। पोइ असां हैदराबाद जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वियासीं, तालुकनि में वियासीं, उते ॿारनि जो कमु कयोसीं। वरी ॿियो हिकिड़ो कमु ख़ासि इहो कयो उन्हनि असांखे महसूसु थियो त हिननि खे जेके टीचर्स आहिनि उहे कन्वे कोन था कनि। पोइ हुन सभिनी हम्म खे ट्रेनिंग पंहिंजे डिपार्टमेंट घुराए करे, भई तव्हां असां अचो, तव्हांखे ॿुधायूं त इलिस्ट्रेशन छा थींदी आहे ऐं शाइरी खे कीअं पोर्ट्रेट कजे, रूमी शाइरी ते कहिड़ो कमु थियल आहे, शाह जी शाइरी ते कहिड़ो कमु थियल आहे। अली अकबर असांजो जीअं कयो आहे कमु पंहिंजो शाह साईं जे शाइरी ते पूरो किताबु छपियल थियल। मूं पंहिंजो कमु उन्हनि खे ॾेखारियो, ॿिनि आर्टिस्ट खे कमु ॾेखारिया। त पोइ उन्हनि जेके टीचर्स आहे उन्हनि खे बि असां ट्रेन कयोसीं गुज़ारिसो। पोइ उन्हनि ॿारनि जो सॼो कमु वरी खणी आयासीं। हीउ कमु खुटण जो कोन्हे फरहान, जी तव्हांखे ख़बर आहे त हिकिड़ी मोहबत जो कमु आहे ऐं हिकिड़ो ख़ुलूस जो कमु आहे, ऐं बग़ैर की हुनजी माण्हू करे ऐं पंहिंजे दिलि खे ख़ुशि करण लाइ करे, छो त हीउ कम जी एंड ई कोन्हे का। बाक़ी समाज जो जेको रवैयो आहे उहो मटियो कोन्हे, अॼु बि इहो ई आहे। त उहो असां हाणे हिरी विया आहियूं। असांखे ख़बर आहे त माण्हुनि जे जेके रवैया आहिनि उहे शुरू खां असांजे लाइ एॾा पॉज़िटिव न रहिया आहिनि। जी उहे असां लाइ स्पेस न ठाही। हुननि खे लॻंदो आर्टिस्ट आहे न, बसि आर्टिस्ट ई रहंदो। जी माना हो न इवन अदबी माहौल में बि तव्हां आर्टिस्ट खे चवंदो आर्टिस्ट आहे न, बसि आर्टिस्ट। हुनखे ख़बर ई कोन्हे त तव्हां जिन आर्ट ते बि किताब लिखिया आहिनि उहा जेकी सोच आहे उन सां तव्हांखे वेहणु खपे। हम्म अदीब जेकॾहिं आर्ट ते नथो वेहे त पोइ पंहिंजे कम में कहिड़ी शइ खणंदो। लेकिन आर्टिस्ट अदीब ते नथो वेहे त कहिड़ो कमु हिक ॿिए में एक्सचेंज कंदा। छो त ही जेको सॼी फिलासफ़ी आहे, सॼी आर्ट जी फुलतीफ़ा जी हिकिड़ी गॾियल आहे। असांखे फ़ाइदो न करे पियो असां हुन दौर में उहे जेके दोस्त हुआ सभु राइटर हुया, अदीब हुया ऐं असांखे वणंदा हुया। तव्हांखे ख़बर हूंदी त अदबी संगत बि हुई, फोरम बि हुया। त उन में असांजी बि जेकी थोरी घणी, ऐं असां लिखियोसीं बि पाण, कंहिं दौर में शाइरियूं कयूंसीं, जी मज़मून लिखियासीं, कहाणियूं थियूं। पर जी उहे हिकिड़ा इज़हार हुया, पर उहो परमानेंट त कोन असांजा।
ऐं न वरी शौक़ु खे असां वरी अॻिते वधाए लिखण हाणे बि थींदो आहे ऐं अच्छा लिखंदो आहियां शायरी बि लिखंदो आहियां कॾहिं कॾहिं इवन सफ़रनामा पंहिंजा लिखंदो आहियां जॾहिं वेंदो आहियां त मोटींदो आहियां मां लिखंदो आहियां फ्रीक्वेंटली छो त मां थोरियूं घणी शयूं जेके मां कोशिशि कंदो आहियां जेको एक्सपेरिमेंट करियो कि एक्सप्रेस त कयां त मां छो त उहो एक्सप्रेस न कंदो त उहो 2 साल खां मूंखां ई पुराणो थींदो मां जेतिरा मुल्क घुमी आयो आहियां घणे ॿाहिरि में कोशिशि कंदो आहियां उन्हनि खे किथे न किथे डॉक्यूमेंट कंदो आहियां ऐं शेयर कंदो आहियां छो त इहो वरी हिकिड़ी अमानत आहे त मां वयुसि मां छा ॾिसी आयुमि सुभाणे ॿियो को वञे उहो उन्हनि खे छा थो नज़र अचे छो त सही मुंहिंजो पॉइंट ऑफ व्यू हूंदो आहे त पॉज़िटिवली त कोशिशि कंदो आहे त पंहिंजे जेकी शयूं आहिनि ऐं मां अॼु बि सिखां थो ऐं ख़ुशी थींदी आहे त मूंखे कंहिं शइ जी परेशानी कोन्हे भउ कोन्हे न वरी सो काल अहिड़े उहिदनि खां इदारनि खां मूंखे को थींदो आहे असांखे ख़बर आहे त असां जीअं ॼाया आहियूं सां ई रहंदासीं असांखे सही न को मटाए थो सघे न को फेराए थो सघे न वरी शयुनि में असां कॾहिं सीरियस थी करे पंहिंजे मिज़ाज खे चेंज कयो आहे ठीकु अॼु बि असांजो साॻियो ई कमु आहे ऐं दुआ कजो त असांखे ईअं ई पंहिंजो रब ठीकु इन्हनि शयुनि सां जोड़े रखे त या जीअं असांजी ख़ुशी बि हिन में ई आहे ठीकु हा थैंक यू हाणे ख़तमु था तव्हांजो कयूं हिते तव्हांजी तव्हांजी वॾी टाइम ॾियण महिरबानी जी ॾाढी महिरबानी वरी फ्यूचर में कॾहिं मौक़ो मिलियो त वरी ॿियनि शयुनि ते ॻाल्हाईंदासीं